19वीं सदी जो जेको आख़िरी दौर आहे उन में छा थो थिए त बर्तानिया जे मुक़ाबले में ॿिए ॿ क़ौमूं जेके आहिनि उहे बि इंडस्ट्रियल ताक़त थियणु उभरनि थियूं। उहा आहे हिकिड़ी अमेरिका, ॿियो आहे जर्मनी। ऐं उहे चवनि था त बाबा तव्हां जेके क्लासिकल एम्पायर्स आहियो, ख़ासि तौर बर्तानिया त हिकिड़ी क्लासिकल एम्पायर हुयो, हुन वटि कॉलोनीज़ हुयूं, वरी उहो इंडस्ट्रियलाइज़ बि थी वियो, मिलिट्री पावर बि थी वियो। फ्रांस अञा हाफ इंडस्ट्रियलाइज़ हाफ एग्री त, पर उन वटि बि कॉलोनीज़ हुयूं। इवन खिलाफ़त उस्मानिया वटि कॉलोनीज़ हुयूं, इवन रशियंस वटि कॉलोनीज़ हुयूं। पर ही जेके ॿ इंडस्ट्रियल पावर थी डेवलप थिया, अमेरिका ऐं जर्मनी, ख़ासि तौर 20वीं सदी जी शुरूआति ताईं, 1905 जी रिपोर्ट आहे त अमेरिका जी जेका इंडस्ट्रियल पैदावार हुई उन दौर में उहा डबल हुई बर्तानिया खां, पर उनजी का कॉलोनी कोन हुई। त हुन चयो त असां एॾो जेको सनअतकारी कई आहे, हाणे असां मार्केट किथां आणियूं, असांखे बि त कॉलोनीज़ खपनि। ईअं थोरी आहे तव्हांजी अजारदारी हूंदी दुनिया ते। अस्सलाम वालेकुम एवरीवन, तव्हां सभिनी खे इंडस्ट्रियल डायलॉग ते भलीकार। असांजी ख़ुशकिस्मती चओ या इंडस्ट्रियल डायलॉग जे लाइ अॼु तव्हां वॾो ॾींहुं चओ, जो कामिड मसरूर शाह सिंध में तमामु घणो सम्झां थो मुतालो रखंदड़, पढ़ंदड़, शयुनि ते गहरी नज़र रखंदड़ उहो असां सां गॾु मौजूदु आहे। ऐं कामिड मसरूर शाह पोरियत मज़ामत तहरीक जो सदर आहे, ऐं गॾोगॾु जेको आलमी ऐं इलाइक़ी सियासत आहे, ख़ासि तौर ते जेकॾहिं आउं चवां त जियो पॉलिटिक्स जा जेके इहे खेल आहिनि उन्हनि ते कामिड मसरूर शाह जी हिकिड़ी गहरी दस्तरस आहे। गहरी दस्तरस हो को ॿ चारि अख़बारूं पढ़े न, बल्कि जेके बि दुनिया जा वॾा मिलिट्री स्ट्रेटेजिस्ट रहिया आहिनि या जेके सियासत जा स्ट्रेटेजिस्ट रहिया आहिनि, कामिड उन्हनि जो मुसलसिल उन्हनि जी किताबनि जो मुतालो कंदो रहे थो। सो अॼु जेको असांजो मौज़ू आहे उहो इहो आहे त अमरीकी ऑर्डर आहे या जेको अमेरिका जो इन्फ्लुएंस आहे या जेको बि वाशिंगटन जी पूरी दुनिया ते पॉलिसीज़ जहिड़ी रीति असर अंदाज़ थियनि थियूं, उन्हनि ते हिकिड़ी इल्मी तौर ते नज़र विझूं त उहो सॼी जेको स्कीम आहे उहो इम्प्लीमेंट कींदी थिए। सो जॾहिं अहिड़े मौज़ू ते असां जॾहिं सिलेक्ट कयो त कामिड मसरूर शाह खां सवा ॿियो को माण्हू न हुयो, ऐं असांजी इहा ख़ुशकिस्मती ऐं कामिड मसरूर शाह जी महिरबानी जो असांखे हुन वक़्तु ॾिनो ऐं पाण सेशन रिकॉर्ड पिया था करियूं। कामिड मसरूर वटि हलूं था ऐं हुनजी ख़ैरियत पुछूं था, हुनखे भलीकार करियूं था ऐं पोइ सिलसिले जो आगाज़ करियूं था। महिरबानी हफ़ीज़। सभ खां पहिरियां इंडस डायलॉग जी महिरबानी। मां तव्हां ॿुधंदो रहंदो आहियां, ई सेशन्स जेके तव्हांजा हूंदा आहिनि, ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां तव्हां मौक़ो ॾिनो मूंखे हिन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल करण जो। थैंक यू सो मच कामिड। इहो असां वटि हिकिड़ो साम्राज्य, हिकिड़ो अजीब क़िस्म जो लफ़्ज़ बणिजी चुको आहे। जेको बि उथे थो चवे थो त साम्राज्य हीअं आहे, साम्राज्य हूअं आहे। माना उन जी डेफिनेशन खे, उन जे एसेंस खे, उन जे तरीक़ेकार के, तरीक़े वारदात के सम्झण खां अलावा असीं जेको जहिड़े रीति इस्तेमालु कंदा आहियूं उन लफ़्ज़ खे, सो जेके दोस्त इस्तेमालु कंदा आहिनि पंहिंजे लिखतुनि में, पंहिंजे जलसनि में, पंहिंजे जुलूसनि में, आउं कोन सम्झंदो आहियां त हुन जे तरीक़ेकार खां वाक़ुफ़ु हूंदा। सो इहो साम्राज्य त आहे छा, एक्चुअली इन जी डेफिनेशन छा आहे, ऐं उहो असरअंदाज़ कीअं थी थिए आम माण्हू? सभ खां पहिरियां जॾहिं असां साम्राज्यत लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था त हर लफ़्ज़ जी हिकिड़ी आम माना बि थींदी आहे, ऐं हर लफ़्ज़ जी हिकिड़ी वरी टेक्निकल माना बि थींदी आहे। ऐं त आम माना में त साम्राज्य असां उन शइ खे चऊं था जॾहिं को बि ग्रुप या को बि ताक़त जेका आहे ॿिए खे ज़ेर करे थी, या पंहिंजो इलाक़ाई जेका आहे उहा कब्ज़ागिरी करे थी, त पोइ उनखे हिकिड़े आम माना में साम्राज्य या साम्राज्य चवंदा आहियूं, या वॾी सल्तनत खे चवंदा हुआ पुराणनि लफ़्ज़नि में, बाबा साम्राज्य ठाहियो आहे हिन हिंदी में, संस्कृति में। सो हिकिड़ो त इहो आम माना आहे, ऐं उनखां पोइ वरी हुनजी हिकिड़ी पॉलिटिकल माना बि आहे त जॾहिं हिकिड़ी क़ौम ॿी क़ौम खे ज़ेर करे थी, ख़ासि तौर जदीद दौर में जीअं थियो, कॉलोनियलिज़म में जीअं थियो, त पोइ उनखे बि साम्राज्य चवंदा आहियूं। त जॾहिं असां वटि इहो लफ़्ज़ पॉलिटिकल जलसनि में इस्तेमालु थींदो आहे या सियासी पंहिंजो लिखतुनि में इस्तेमालु थींदो आहे, त घणे लेखे उनजी जेका माना हूंदी आहे उहा पॉलिटिकल ई हूंदी आहे। त मिसाल पंजाब साम्राज्य असां चवंदा आहियूं, या सियासी को परस्तलकनि में इस्तेमालु थींदो आहे, पोइ हुन ते वॾा बेस रहिया आहिनि त पंजाब साम्राज्य आहे न आहे। पर माना इहो मां हुनखे को हुन ते घणी जेका आहे न कंदो आहियां त इहो इस्तेमालु, छो जो ख़बर आहे असांखे त कुझु लफ़्ज़ सियासी माना में इस्तेमालु थींदा आहिनि, त उन माना में ठीकु आहे त जॾहिं हिकिड़ी क़ौम ॿी क़ौम खे करे थी,
ग़ुलाम करे थी, त उहा हिकिड़ी सियासी माना में या हिकिड़े आम माना में साम्राज्यत ई थी। पर जॾहिं असां वरी सियासी मईशत ॾांहुं वधूं था ऐं इस्तिलाहनि जी जेका टेक्निकल ऐं साइंटिफिक अंडरस्टैंडिंग ॾांहुं वधूं था ऐं वरी उन्हनि इस्तिलाहनि जी हिस्टोरिसिटी थिए थी, उन ॾांहुं जॾहिं वधूं था त पोइ वरी असांखे ख़्यालु रखिणो पवंदो आहे त असां इस्तिलाह उहे ईअं जीअं जो तीअं इस्तेमालु न करे छॾियूं, छाकाणि जो जॾहिं वरी इल्मी बहस जीअं तव्हां ॻाल्हि कई त इल्मी बहस या इल्मी गुफ़्तगू थिए थी त पोइ उन में तव्हां दुनिया में अगरि इल्मी बहस कंदव त पोइ माण्हू तव्हांखे इहो इजाज़त न ॾींदा त तव्हां ईअं फ्री फ्लोटिंग टर्म्स इस्तेमालु कंदा वञो। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया जा यूनिवर्सिटियूं, इल्म, किताब उहे पोइ ॾाढी सिलेक्टिव ऐं ॾाढी जेको आहे चूंड करे ऐं एहतियात सां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि। जीअं पाण दानिश्वर चई छॾींदा आहियूं सभिनी खे, ॿ आर्टिकल लिखी दानिश्वर थी वेंदो आहे, त उहो छा आम माना में ठीकु आहे, दानिश अथसि, ठीकु आहे। पर हाणे जेकॾहिं उनजी जेका लिखबी जेकॾहिं वठबी तारीख़ त पोइ त वरी थोरो पाण खे सिलेक्टिव थियणो पवंदो। त इहो हिकिड़ो सम्झण जी ज़रूरत आहे। हाणे उन में जेको साम्राज्य पाण जेके इस्तेमालु लफ़्ज़ कयूं था त घणो जेको इहो बहस शुरू थियो इम्पीरियलिज़म जे हवाले सां, उहो फर्स्ट वर्ल्ड वार वारे टाइम में थियो, ख़ासि तौर पर जेके मार्क्सी ट्रेडिशन आहे उन जे अंदरि इहो लफ़्ज़ या इन ते गुफ़्तगू जेका आहे इल्मी गुफ़्तगू इस्तेमालु थी फर्स्ट वर्ल्ड वार जे टाइम्स में। ऐं उन में रोज़ा लग्ज़मबर्ग बि न ते लिखियो, लेनिन बि न ते लिखियो, ऐं पंहिंजो हिल्फर्डिंग जो जेको किताबु हुयो उन ते लेनिन जो जेको आहे घणो दारोमदार हुयो। त इन दौर में इहो टर्म जेको आहे गर्दिश कयो। ऐं इहो दौर इन करे इम्पोर्टेंट हुयो छाकाणि जो इन दौर में घणियूं जेको आहे हिकिड़ी नई शकिल वरिती कोलोनियलिज़म या वेस्टर्न जेके सल्तनतूं हुयूं पहिरीं आलमी जंग खां माना 1870 खां 19वीं सदी जी आख़िर ऐं 20वीं सदी जी शुरूआति, 1870 खां 1914 ताईं वारो इहो जेको दौरु आहे, इन में हिकिड़ियूं वॾियूं तब्दीलियूं अचनि थियूं पयूं। उहे तब्दीलियूं इन रीति हुयूं त पहिरियां त हिकिड़ियूं यूरोपी सल्तनतूं क्लासिकल मर्केंटाइल सल्तनतूं हुयूं, यानी कारोबारी हिसाब सां पोर्चुगीज़ बि आया, स्पेनिश बि आया, पोइ उन्हनि 16वीं 17वीं 18वीं सदी खां ऑनवर्ड्स असां ॾिसूं था त अमेरिका हुजे, इंडिया हुजे, अफ्रीका हुजे, उते हिननि कारोबारी सल्तनतूं पंहिंजूं क़ाइमु कयूं। उतां खाम माल खणी वेंदा हुआ, उते वञी विकिणंदा हुआ या उतां जूं शयूं हिते खणी ईंदा हुआ। ऐं पोइ जेके कमर्शियल रूट्स आहे उन्हनि कमर्शियल रूट्स ते उन्हनि कब्ज़ो कयो ऐं पोइ इन्हनि जी चटाभेटी शुरू थिए थी। ऐं असां ॾिसूं था त 18वीं 19वीं सदी में नेवल पावर जंहिं वटि वधीक हूंदो उहो वधीक सल्तनत थी वेंदो। पोइ बर्तानिया सभिनी खे नेवी में जीअं क्रॉस कयो त पोइ वरी पोर्चुगीज़ ऐं स्पेनिश जेके आहे उहे वापसि हलिया विया, वापसि न बल्कि एवेड थिया, कमज़ोर थिया ऐं बर्तानिया जी वॾी सल्तनत जेका क़ाइमु थी। पोइ वरी असां ॾिसूं था त 19वीं सदी में जॾहिं नेपोलियन अचे थो 20वीं सदी जी शुरूआति में, सॉरी 19वीं सदी जी शुरूआति में, त जी नेपोलियन खे बि इहो आहे पंहिंजो ग्रीवंस त बाबा बर्तानिया रुॻो छो, मां लैंड पावर कैप्चर कयां, ऐं पोइ कोशिशि करे थो त सॼे यूरोप खे गॾु थो करे बर्तानिया जे ख़िलाफ़। ऐं इहो उहो दौरु आहे जंहिं दौर में अञा इहे एम्पायर्स हुआ। बाक़ी असां अहिड़ा मुल्क त कॉलोनीज़ हूंदा हुआ उन्हनि जूं, पर उहे कॉलोनीज़ अञा या उहे जेके एम्पायर्स आहे अञा कमर्शियल सल्तनतूं हुयूं। ऐं 19वीं सदी जे असां विच में धारे ॾिसूं था त पहिरियों दफ़ो इंडस्ट्रियलाइज़ेशन सनतकारी थिए थी। हाणे जॾहिं सनतकारी थिए थी त अञा 1870 ताईं खां पहिरियां ताईं जेका बर्तानिया जे अंदरि इंडस्ट्रियलाइज़ेशन थिए थी, तॾहिं कोलोनियलिज़म त आहे, छो जो मां ॿुधायो त कोलोनियलिज़म जो बुनियादु रॉ मटीरियल हुयो, हितां जी दौलत कमाइणु ऐं हितां जी दौलत एक्सट्रैक्ट करणु हुयो। पर जेको हिकिड़ो असांखे चवंदा आहियूं न बाबा सनतकारी इन करे आई छो जो साइंस टेक्नोलॉजी तरक़ी कई, इहो त ठीकु आहे, उहे सभु शयूं आहिनि, पर सनतकारी जो बुनियादी सबबु इहो त जीअं त पूरा 2 सदियूं जेको आहे उहो ख़ासि तौर पर इंडिया जे अंदरि हिकिड़ी पूरी सदी यानी बंगाल जी 1757 खां वठी करे 1850 ताईं यानी 100 साल में जेको एक्सट्रैक्ट कई दौलत बर्तानिया हिंदुस्तान मां, उन जे सबबु उन्हनि वटि एतिरो अक्यूमुलेशन ऑफ कैपिटल थी वियो जो हू सनतकारी ॾांहुं वधी वञनि। हाणे इहो पहिरियों मुल्क थी वियो जेको इंडस्ट्रियलाइज़ पियो थिए, न त ॿिया मुल्क इंडस्ट्रियलाइज़ न हुआ उन दौर में। इवन मार्क्स जो कैपिटल पे लिखियो उहो बि उन वटि मॉडल हुयो, उहो सरमाएदारी जो इंग्लैंड हुयो। ऐं तॾहिं अञा नई नई सरमाएदारी आई हुई, त नई नई सरमाएदारी में इंडस्ट्री पे लॻी, इंडस्ट्री जे करे साइंस तरक़ी पई करे, इंफ्रास्ट्रक्चर तरक़ी पियो करे,
त बेसिकली रूट जेको आहे सनतकारी जो, इंडस्ट्रियलाइजेशन जो, या इवन कैपिटलिज्म जो, उहो बि कॉलोनियलिज्म में आहे, कमर्शियल कॉलोनियलिज्म में आहे। मर्केंटाइल कैपिटल मां सनती सरमायो आयो न, मर्केंटाइल कैपिटल तरक़ी तॾहिं कई जॾहिं नेवी ठही, सल्तनतूं ठहियूं ऐं कॉलोनियल असां अहिड़नि मुल्कनि जे ज़रिए सरमायादारी सनतकारी आई। इहो दौर त तेसि ताईं ठीकु आहे, इहा बि साम्राज्यत ई, इन खां मुराद न आहे साम्राज्यत न आहे, पर हीउ जेको टर्म स्पेशल जेको टर्म आहे साम्राज्यत, इन जी ॾना मां अचां पियो त इन दौर ताईं त ठीकु हो। 1870 ताईं छा थियो, या 19वीं सदी जो जेको आख़िरी दौर आहे, उन में छा थो थिए त बर्तानिया जे मुक़ाबले में ॿिए ॿ क़ौमूं जेके आहिनि उहे बि इंडस्ट्रियल ताक़त थियणु उभरनि थियूं। उहा आहे हिकिड़ी अमेरिका, ॿियो आहे जर्मनी। ऐं उहे चवनि था त बाबा तव्हां जेके क्लासिकल एम्पायर्स आहियो, ख़ासि बर्तानिया त हिकिड़ी क्लासिकल एम्पायर हुयो, हुन वटि कॉलोनीज़ हुयूं, वरी उहो इंडस्ट्रियलाइज़ बि थी वियो, मिलिट्री पावर बि थी वियो। फ्रांस अञा हाफ इंडस्ट्रियलाइज़ हाफ एग्री, त पर उन वटि बि कॉलोनीज़ हुयूं, इवन खिलाफ़त उस्मानिया वटि कॉलोनीज़ हुयूं, इवन रशियंस वटि कॉलोनीज़ हुयूं। पर हीअ जेके ॿ इंडस्ट्रियल पावर थी डेवलप थिया, अमेरिका ऐं जर्मनी, ख़ासि तौर पर 20वीं सदी जी शुरूआति ताईं, 1905 जी रिपोर्ट आहे त अमेरिका जी जेका इंडस्ट्रियल पैदावारी उन दौर में उहा डबल हुई बर्तानिया खां, पर उनजी का कॉलोनी कोन हुई। त हुन चयो त असां एॾो जेको सनतकारी कई आहे, हाणे असां मार्केट किथां आणियूं, असांखे बि त कॉलोनीज़ खपनि, ईअं थोरी आहे तव्हांजी अजारादारी हूंदी दुनिया ते। साॻे ई वक़्तु वरी जर्मनी बिस्मार्क खां पोइ जेको यूनाइट थियो ऐं उते जर्मन क़ौम ठही ऐं उहा इंडस्ट्रियलाइज़ थी वई तकिड़ो, उन बि चयो त बाबा रुॻो कॉलोनीज़ यूरोप में फ्रांस ऐं बर्तानिया जूं, बाक़ी असां छा कंदासीं। उन्हनि हिकिड़ो टाइम इस्तेमालु, माना हिकिड़ो दुनिया में जहिड़ो शुरू थियो त रीडिवीजन ऑफ द वर्ल्ड। ऐं पहिरीं ख़ासियत जेका अचे थी पई त दुनिया जी नयसर विरासत कयो ऐं एक्सपोर्ट ऑफ कैपिटल, दुनिया जी नयसर विरासत कयो त जीअं सनती मुल्क पंहिंजो सरमायो उन्हनि मुल्कनि मां एक्सपोर्ट करे सघनि, उते इन्वेस्टमेंट करे सघनि, उतां जे चीप लेबर खे एक्सप्लॉइट करे सघनि। त हिकिड़ी जेका अहम शइ हुई त इन दौर में जंग जा बादल जॾहिं छाइजणु शुरू थिया, त पोइ इहो असांखे जेको आहे, इहो जेको लफ़्ज़ आहे इंपीरियलिज़म, इहो बेस हेठि जेको आहे अचणु शुरू थियो। हाणे जॾहिं लेनिन न ते लिखे थो पियो त हू हिकिड़ियूं ॿ टे शयूं ॻाल्हि थो करे। हू चए थो त ईअं न आहे त इंपीरियलिज़म अॼु शुरू थी आहे, इंपीरियलिज़म पहिरियां बि हुई, रोमन्स बि इंपीरियलिस्ट हुआ, इस्लामिक बि, इस्लामी अरब जेको आहे उहा सल्तनत बि साम्राज्यत हुई, उहा हुयूं क्लासिकल सल्तनतूं जंहिंजो बेस जेको आहे उहो कुझु ॿियो हुयो। आइदर उहे इलाइक़ा खाम माल लाइ कंदा हुआ, या जागीरदारी टेरिटरी वधाइण लाइ कंदा हुआ, या वरी कमर्शियल दौर में जीअं मां तव्हांखे ॿुधायोसि खाम माल लाइ कारोबार, ईस्ट इंडिया कंपनी हिते आई हुई। पर लेनिन चए थो त ही जेका नहज पहुती आहे अचे सरमाएदारी जी, इन में 3-4 ख़ासियतूं हिकिड़ियूं नयूं पैदा थियूं आहिनि। उहे नयूं ख़ासियतूं इहे आहिनि त हिकिड़ो त साम्राजी मुल्कनि जे अंदरि सनती सरमायो जे मोनोपोली जी इख्तियार, अजारादारी जी सूरत इख्तियार करे वियो आहे। यानी बर्तानिया जी सरमाएदारी जेका आहे उन जी हिकिड़ी पंहिंजी कुझु ख़ासि इंडस्ट्रीज़ आहिनि, उन जी अजारादारी आहे। जर्मनी अंदरि, अमेरिका अंदरि अजारादारी। हाणे उहे अजारादारियूं जेके आहिनि उहे पंहिंजे रियासतुनि खे चवनि थियूं त बाबा असांजो प्रॉफिट तॾहिं हलंदो जॾहिं तव्हां असांखे दुनिया जो टेरिटरीज़ वठी ॾींदव, असां किथे इन्वेस्ट कयूं, असां किथे मार्केट कयूं। नतीजे में मोनोपलाइज़ेशन ऑफ कैपिटल थिए थियो उन्हनि मुल्कनि जे अंदरि। ऐं ॿी ख़ासियत लेनिन ॿुधाए थो, हुन मोनोपलाइज़ेशन जे करे मिलिटराइज़ेशन थी थिए। छाकाणि जो हाणे जर्मनी मिलिटराइज़ थियणु शुरू थियो त बाबा अमेरिका मिलिटराइज़ थियणु शुरू थियो, त मां घटि में घटि स्पेन ऐं बर्तानिया खे पंहिंजे वेस्टर्न हेमिस्फेयर मां त कढां, जेको मुनरो डॉक्ट्रिन आहे अमेरिका जेको ॾिनो। त मिलिटराइज़ेशन ॿी ख़ासियत। टीं ख़ासियत हू चए थो त इंटर इम्पीरियलिस्ट राइवलरी आहे, दुनिया जी नयसर विरासत लाइ ही जंगुनि तरफ़ वेंदा। ऐं चौथी जेका अहम ख़ासियत हुई उहा हुई त हाणे सिर्फ़ु ईअं रूल नथा कनि त हिते अची कारोबार था कनि, हाणे कैपिटल खे एक्सपोर्ट था कनि, सनतूं हणनि था हिते अची। ऐं पंजी शइ त बैंकिंग जी जेका आहे जे ज़रिए कंट्रोल था कनि मुल्कनि ते। पहिरियां त ईअं हूंदो त ईस्ट इंडिया कंपनी हिते अची कारोबार कंदी, पर तव्हां ॾिसो त 1920 सदी जी शुरूआति में हिंदुस्तान में बर्तानिया पंहिंजो कैपिटल एक्सपोर्ट कयो। पोइ त वरी फाइनेंशियलाइज़ेशन थी वई त असां टीं दुनिया जे मुल्कनि खे जेका फाइनेंस कैपिटल आहे उन जे ज़रिए बि कंट्रोल करे वेठा। इहो क्लासिकल जेको पैराडिम हो, जंहिं दौर में इहा फर्स्ट जेका क्लासिकल इंपीरियलिज़म जो जेको टर्म आहे इहो पैदा थियो, जंहिंजो मक़सदु जेको इहो। हाणे इंपीरियलिज़म जेको मॉडर्न इंपीरियलिज़म या जेके लेनिन ऐं रोज़ा इहे बयानु था कनि पिया पॉलिटिकल इकोनॉमी जे टर्म में,
त हाणे जी जेका साम्राज्यत आहे, हाणे जेको दुनिया ते कब्ज़ो आहे, जेको दुनिया जे कब्ज़े गिरी लाइ जेका वेड़ आहे, उन जा बुनियाद सरमायादारी जी मोनोपलाइज़ेशन में आहे। ईअं न हो त दुनिया में जहिड़ो पहिरियां कोन हो या दुनिया में माण्हू कब्ज़ेगिरी पहिरियां कोन हुआ। पर मॉडर्न इंपीरियलिज्म जो मतिलबु इहो आहे त हाणे जेका कब्ज़ेगिरी ऐं जंग आहे, उन जा बेसिस पॉलिटिकल इकोनॉमी में आहिनि, उन जा बेसिस मोनोपलाइज़ेशन ऑफ कैपिटल में आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे न सम्झो वेंदो त पोइ इन जहिड़े खे सम्झ में कोन सघंदासीं असां। छाकाणि जो अगरि पहिरीं आलमी जंग में अगरि असां पॉलिटिकल इकोनॉमी खे न सम्झूं, इंडस्ट्रियलाइज़ेशन जेका जर्मनी अमेरिका जीअं जेको वेड इकोनॉमिक न सम्झूं, मार्केटाइज़ेशन न सम्झूं, त पोइ असांखे पहिरीं आलमी जंग सम्झ में ई न ईंदी। पोइ त माण्हू चवंदा यार ऑस्ट्रिया वारो प्रिंस खे गोली लॻी वई, इन ते विड़ी पिया। इहो त बाबा एक्सटर्नल काज़िस थिया, इंटरनल मामलो छा हो। इहो बेसिकली क्लासिकल टर्मिनोलॉजी इंपीरियलिज्म हितां शुरू, माना हितां असांजी पॉलिटिकल इकोनॉमी में लफ़्ज़ आम थियणु शुरू थियो। वधी करे अॻिते वरी पाण डिस्कस कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु ईअं कामरेड, इहो जेको कैपिटल जो एक्सपोर्ट आहे या तव्हां जेको ॿी आलमी जंग जे पोयां जेका इंटरनल पॉलिटिक्स ॿुधाई, जेका इकोनॉमी जी पॉलिटिक्स आहे, इहो त आहे। पर जेकॾहिं अछड़े थर में ॾुकार थो अचे या केन शाह में ॿोॾ थी अचे, तॾहिं हिते असां वटि कुझु माण्हू चवंदा त इन जे पोयां साम्राज्य आहे। या त मंसूर कलवट जॾहिं सवाल लिखिया पिए तव्हांजे लाइ, त उते हिकिड़ो सवाल एड कई त जेकॾहिं सिंध जे अस्पतालुनि में पेनाडोल नथी मिले, तॾहिं बि चयो थो वञे त उहो उन जे पोयां अमेरिका आहे, वाशिंगटन आहे या सभु कुझु आहे। सो एग्ज़ैक्टली ईअं वाशिंगटन नंढी लेवल ताईं कीअं थो करे जेको आहे पंहिंजे ताक़त जो इस्तेमालु, या इहो मफ़रूज़ हुए? हाणे इन ई ॻाल्हि खे तव्हांजे हिन सवाल जे जवाब में थोरो मां हिन पोइ ॻाल्हि खे कंटिन्यू करे पोइ तव्हांजे सवाल ते अचां थो, त जीअं पाण खे थोरी सवलाई थिए। ठीकु आहे। हाणे जीअं पाण सम्झोसीं त इंपीरियलिज़म, मॉडर्न इंपीरियलिज़म जेको थियो, त कुझु मुल्कनि जी हाकमियत क़ाइमु थी वई, उन्हनि दुनिया खे रीडिवाइड कयो या रीडिविजन लाइ पाण में विड़िया, पंहिंजा ब्लॉक्स ठाहियूं। त हाणे इन मां असांखे उनजो बुनियादु हो सरमाएदारी जी मोनोपलाइज़ेशन या पॉलिटिकल इकोनॉमी जा इंट्रस्ट जेके। इन मां असांखे सम्झ में अची वियो त इंपीरियलिज़म हिकिड़ो सिस्टम आहे। इंपीरियलिज़म हिकिड़ो वर्ल्ड इकोनॉमिक सोशल पॉलिटिकल तालुकनि जो नालो आहे, हिकिड़े आर्डर जो नालो आहे। ठीकु आहे। पर हाणे उहो आर्डर जेको आहे, को बि रिलेशनशिप्स जेके हूंदा आहिनि, जीअं मुल्क अंदरि के तालुक आहिनि, जागीरदारी आहे, सरमाएदारी आहे, इहे हिकिड़ा मुआशी तालुक आहिनि जेके हिकिड़े कंहिं बि समाज जे अंदरि ऑपरेट कंदा आहिनि। पर उहे रियासत खां सवाइ त कुझु कोन्हनि न। इहा रियासत ई हूंदी आहे जेका उन्हनि तालुकनि खे कानूनी जवाज़ ॾींदी आहे, हथियार सां प्रोटेक्ट कंदी आहे, फौज पुलिस बीहारींदी आहे। मिसाल तव्हां अगरि वॾेरे सां विढ़ंदो त पोइ वॾेरो पाण अची त कोन विढ़ंदो आहे, पुलिस हुनखे जेको आहे प्रोटेक्ट कंदी आहे, हुन वटि थाणो हूंदो आहे, हुन वटि रेवेन्यू हूंदी आहे। यानी समाज में जेके तालुकात हूंदा आहिनि या जेको तबक़ाती या इवन क़ौमी जबुर जेको हूंदो आहे, उनखे प्रोटेक्ट कंदड़ रियासत हूंदी आहे। रियासत ई हुनजी क्रिस्टल शकिल आहे, रियासत ई हुनजी इंस्टीट्यूशनल शकिल आहे। त ईअं ई साम्राज्यत जेका असां चऊं था, उहा अनइवननेस जो नालो आहे, ना हम गैर हमवार ओसर जो नालो आहे। त हिकिड़ा मुल्क मोनोपली क़ाइमु करे विया आहिनि, वाशी हिकिड़ा पोइ हिते रहिजी विया आहिनि। पर उहा नाहमवारियत पंहिंजो जेको इज़हार करे थी, उहा कुझु रियासतुनि जी बालादस्ती जी सूरत में करे थी पई। ठीकु आहे। उहे रियासतूं अगरि पाण में न विढ़नि या रियासतूं अगरि इदारा न ठहनि, त नाहमवारियत क़ाइमु न रहंदी। त पहिरियां इहो हुयो त जॾहिं फर्स्ट वर्ल्ड वॉर लॻी या सेकेंड वर्ल्ड वॉर लॻी, त नाहमवारियत त हुई, पर उहे रियासतूं जेके हुयूं पंहिंजी हर रियासत जेके फर्स्ट वर्ल्ड रियासतूं हुयूं, 72% जेके गुलाम असां अहिड़ा कॉलोनीज़ हुयूं, उन्हनि खे कंट्रोल करण लाइ पाण में विढ़नि बि पयूं, ऐं पाण असां ते हिकिड़ा अहिड़ा जेको आहे कानून, अहिड़ा इदारा नाफ़िज़ कंदियूं हुयूं या अहिड़ियूं पॉलिसीज़ नाफ़िज़ कंदियूं जंहिंसां असांजी नाहमवारियत जारी रहे। फॉर एग्ज़ाम्पल हिंदुस्तान जो जेको पंहिंजो जेके टेक्सटाइल हुई, कपिड़ो हुयो, उहो ठाहिण ते बैन कयो अंग्रेज़, ऐं अंग्रेज़ चयो त ईस्ट इंडिया कंपनी जो कपिड़ो वठंदो। हाणे इहा पॉलिसी रियासत नाफ़िज़ कई, अंग्रेज़ कानूननि जे थ्रू नाफ़िज़ कई, त जीअं हितां जी तरक़ी न थिए, अंग्रेज़ जी तरक़ी जेका आहे क़ाइमु रहे। यानी नाहमवारियत खे जेको कंट्रोल करे थो, उहो वरी बि या त लोकल रियासतूं कनि थियूं, या वरी तव्हांजो आलमी लेवल ते जेके इदारा आहिनि, पोइ रियासतुनि जी शकिल में हुजनि, आलमी रियासतूं आहिनि या इदारा आहिनि, उहे कनि थियूं। हाणे इहो त थियो ॿी आलमी जंग खां पोइ। जेको वाशिंगटन जी ॻाल्हि अचे थी पई, उहा अचे थी पई ॿी आलमी जंग खां पोइ, जॾहिं हू वाकई हिकिड़ो सुपर पावर थिए थो पियो न। त पोइ वाशिंगटन जो जेको बुनियादु आहे ताक़त जो, उहो आहे हुनजी इनफॉर्मल एम्पायर। त ॿी आलमी जंग खां पोइ पूरी जेका ही पाण में विड़ी पाण जॾहिं ख़तमु थिया या वीक थिया, हेॾा सोवियत यूनियन उभिरी वियो, त पोइ वाशिंगटन जी सरबराही में हिकिड़ा सॼी सरमाएदारी दुनिया गॾु थी, ऐं उन हिकिड़ा इदारा ठाहिया। मिसाल IMF,
ब्रेटन वुड्स इदारा सभिनी खे चवंदा बाबा डॉलर में हाणे तव्हां कारोबार कंदो, डॉलर इज़ अ स्टैंडर्ड रिजीम आहे फाइनेंशियल। मिलिट्री इदारा ठहिया, नाटो ठही, ऐं सॼी दुनिया में जेको आहे पैक्स, मिलिट्री पैक्स ठहिया। सॼी दुनिया, सरमायादारी दुनिया जेका आहे उहा अमेरिकन जेका ऑर्डर आहे या अमरीकी जेका रियासत या उन जा ठाहियल जेके इदारा हुआ उन्हनि जे अंडर मुतहद थी। इवन जिन खे हिन तबाह कयो उनखे ई मार्शल प्लान जे ज़रिए हिन खड़ो कयो अमेरिका। त उन सां छा थियो त हाणे असांखे डेफिनेशन जेकॾहिं असां कयूं त साम्राज्यत अॼु बि नाहमवारियत जो नालो आहे। त हिकिड़ियूं ग़ुलाम क़ौमूं आहिनि, हिकिड़े पोइते क़ौमूं आहिनि, हिकिड़ियूं तरक़ी याफ़्ता आहिनि ऐं उहे उन्हनि जी इस्तसाल ते बीठल आहिनि। पर उन नाहमवारियत खे इंस्टीट्यूशनलाइज़ या इदारती सूरत ॾींदड़ जेके शयूं, जेका अहम कुवत आहे उहा अमेरिकन रियासत बि आहे, इदारा बि आहिनि। मिसाल IMF उन जो वॾो मिसाल आहे। त कीअं लातीनी अमेरिका खे कीअं मुख़्तलिफ़ मुल्कनि खे हू कर्ज़नि ज़रिए फासाईंदो। मिसाल यूक्रेन खे हींअर $50 अरब मिलनि था, ठीकु आहे, पाकिस्तान खे पहिरियां ॾींदा हुआ, पर हाणे जॾहिं कावड़िया आहिनि त $1 अरब लाइ ही सॼो साल रुलंदा आहिनि, कोन था ॾियनि, ठीकु आहे। ऐं हिननि खे चवंदा त ही शयूं मञूं। यानी IMF इकोनॉमिक इदारो आहे या फॉरेन पॉलिसी टूल आहे, इहो पाण खे हितां ई सम्झ में ॻाल्हि अची थी वञे। त जिते जंहिंखे ब्लैकमेल करिणो आहे या मिसाल तौर ते अगरि पनिश करिणो आहे कंहिंखे त तव्हां डॉलर रिजीम मां कढी छॾियो हुनखे। बाबा ईरान खे चओ हाणे ईरान सां केरु कारोबार न कंदो, ठीकु आहे। पाड़े में जीअं चवंदा आहियूं बाबा पाड़े में केरु हिन सां ॻाल्हाईंदो कोन, हाणे उहो वीचारो तरक़ी कीअं करे। त नाहमवारियत आहे, पर नाहमवारियत खे जेका जंहिंखे चइजे उनजी रिप्रोडक्शन, उनखे कंट्रोल कंदड़, उनखे इदारती शकिल ॾींदड़ अमेरिका उनजी आहे। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे नाहमवारियत में रुॻो अमेरिका कोन्हे। जीअं तव्हां अछड़े थर जो मिसाल ॾिनो या तव्हां असांजे हितां जी मिसाल ॾिनो, त जॾहिं सिस्टम आहे त ग्लोबल लेवल ते बि सिस्टम आहे, पर रियासतुनि जो पंहिंजो रोल आहे। जेके लोकल रियासतूं आहिनि, लोकल एक्टर्स आहिनि, ठीकु आहे। पाकिस्तानी रियासत, असां चऊं था त पाकिस्तान खे हिकिड़े आलमी साम्राज्य मफ़ाद जे करे ठाहियो वियो, पर हिते जेको कुझु थी रहियो आहे उहो असां इहो कोन चवंदासीं त उहो रुॻो अमेरिका जे करे थी रहियो आहे। हिते जो कुझु थी रहियो आहे उहो हितां जी रियासती बीहक खे सम्झणो पवंदो। समाजनि जी बि पंहिंजी नेचर हूंदी आहे ऐं समाजनि जे अंदरि जेके अंदरूनी तज़ाद आहिनि उन्हनि खे वरी लोकल स्टेट्स रिप्रोड्यूस कंदियूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल ग्लोबलाइज़ेशन जे टाइम में हिकिड़ो बहस हलियो त रियासतुनि जी हाणे अहमियत ख़तमु थी वई आहे, हाणे बाबा आज़ादु मार्केट थी वियो आहे। इहो तव्हां सिंधी अदीबनि जे हवाले सां बि या सिंध में बि इहो बहस वॾो हलियो, क़ौम बि ख़तमु थी वई आहे, रियासतूं ख़तमु थी वियूं आहिनि। पर तव्हां जेकॾहिं थोरो गौर कंदव त थर्ड वर्ल्ड जे अंदरि IMF या जेके बि इदारा आहिनि, ग्लोबलाइज़ेशन या उन जूं जेके फ्री मार्केट पॉलिसियूं आहिनि उहे नाफ़िज़ कंहिंजे थ्रू करायूं आहिनि। उहे वरी बि उहे रियासतूं ऐं डिक्टेटरशिप्स ई हूंदियूं आहिनि जंहिंजे ज़रिए पाण ई नाफ़िज़ कराईंदा आहिनि शयूं। त पाकिस्तान अंदरि जेकॾहिं मज़हबी इंतिहा पसंदी फैलाइणी त अमेरिका CIA डायरेक्ट अची त कोन कराई न, पैसा त वरी ही ॾींदा हुआ न, अफ़गान जहाद में मौलवी त ही ठाहींदा हुआ न। त हाणे इहो तव्हां ॾिसो त हिकिड़ो सिस्टम आहे। नतीजे में लेनिन हिकिड़ी ॻाल्हि करे थो त हीउ जेको नाहमवारियत जो सिस्टम आहे उनखे असांखे हिकिड़े सिस्टम में ॾिसणो पवंदो त ग्लोबली इहो ऑपरेट कीअं थो करे। हिकिड़ो त हुनजो ग्लोबल फेज़ आहे, ॿियो हुनजो पर्टिकुलर फेज़ आहे। त साम्राज्यत जा तज़ाद हर खिते में मुख़्तलिफ़ अंदाज़ में पंहिंजो इज़हार कंदा। जीअं इंग्लैंड में इज़हार कंदा, ईअं ज़रूरी न आहे त फ़लस्तीन में बि उहो इज़हार कंदा हुजनि, ठीकु आहे। हाणे फ़लस्तीन वारो माण्हू चए यार इसराइल जो को ॾोह कोन्हे, रुॻो अमेरिका पियो थो करे, त ईअं त कोन्हे न। जेका उते जेका शइ थिए थी पई, ठीकु आहे, हुनखे अमेरिका जो मफ़ाद आहे त इसराइल रहे, पर अमेरिका पंहिंजूं पॉलिसियूं नाफ़िज़ कंहिं थ्रू थो कराए, इसराइल या अपार्थाइड रजीम जी। ऐं उहा ई इसराइल बि आहे जंहिंजो ख़ुदि पंहिंजो मफ़ाद बि आहे, ऐं किथे किथे त इसराइल अमेरिका जी बि कोन मञींदो आहे, ठीकु आहे। त ईअं असांखे जदलियाती अंदाज़ में शयूं सम्झणियूं पवंदियूं। त अछड़े थर ते वाशिंगटन जो असरु ईअं आहे त जीअं चवंदा आहियूं न हिकिड़नि शयुनि जा अंदरूनी सबब हूंदा आहिनि, ख़ारिजी सबब हूंदा आहिनि। अछड़े थर जो अगरि पोइते आहे या पेनाडाल हिते कोन थी मिले त पाण खे हिकिड़ी हायरार्की ॾिसणी पवंदी, त जिते उते पीपल्स पार्टी जो बि रोल कीअं आहे, उते पोइ हिन रियासत जो रोल बि कीअं आहे। ऐं पोइ वरी असांखे इहो बि ॾिसणो पवंदो त मजमूई तौर ते जेको मजमूई तौर ते जेको आलमी जेके साम्राजी पॉलिसीज़ आहिनि उनजो कीअं असर पवे थो। त इहे टई शयूं जॾहिं असां ॾिसंदासीं त पोइ असांखे ख़बर पवंदी। जीअं मज़हबी इंतिहा पसंदी आहे, फॉर एग्ज़ाम्पल मां आख़िरी रुॻो मिसाल ॾियां त अॼुकल्ह माण्हू चवंदा सिंध जी तरक़ी जेका आहे जी रुकावट जेका आहे उहा सिर्फ़ु पीपल्स पार्टी जे आहे, उनखे असां शैतान जी मदद सां बि उनखे रिप्लेस करेयासीं त सिंध तरक़ी करे वेंदी, इलेक्शन में रुॻो असांखे वोट ॾियो, ठीकु आहे। त हाणे उहे हिकिड़े सबब खे ॾिसनि पिया जो सिंध जो वॾेरे वारो सबबु या पीपल्स पार्टी जो सबबु आहे।
पर इस्टेब्लिशमेंट केॾे वई, ठीकु आहे। ईअं ई इस्टेब्लिशमेंट जे मथां वरी जेको पूरो निज़ाम आहे उनखे पाण खे सम्झणो पवंदो त उनखे पालियो कीअं आहे, या अॼु उन ते अॼु चाइना जो असरु कीअं आहे। त असांखे हिकिड़ो पूरी हायरार्की ॾिसणी पवंदी त जेके तज़ाद हूंदा आहिनि उन में लोकल एक्टर्स बि शामिल हूंदा आहिनि, उन एक्सटर्नल एक्टर्स शामिल हूंदा आहिनि। असां हाणे ईअं थियो आहे त दोस्त जेके हूंदा आहिनि के सिर्फ़ु पंजाब ते ज़ोर ॾींदा आहिनि, के वरी सिर्फ़ु चवंदा आहिनि त आहे ई अमेरिका, ॿियो को बि हिते जेको आहे उनजो सभु आहे हर शइ अमेरिका जी करे। जीअं जमाल नासिर चवंदो त नील जी दरिया में मच्छियूं विढ़नि थियूं त इहो साम्राजी साज़िश आहे। त कुझु वारी माण्हू ईअं बि ॾिसंदा, ईअं न ॾिसणु घुरिजे, होलिस्टिकली ॾिसणु घुरिजे। कामिड मूं तव्हांजो जेको पोरियत मज़ामत जो डॉक्यूमेंट आहे उहो पढ़ियो ऐं उन में तव्हां इहे सभिनी शयुनि ते वाज़े तौर ते लिखियो आहे, पर जेके असांजा कुझु दोस्त आहिनि तव्हां ऑलरेडी इन खे डिफाइन करे चुका हो, उहे सॼो कुझु खणे वाशिंगटन जे कंध में विझनि था। पोइ तव्हांखे नथो लॻे त उहो इस्टेब्लिशमेंट जी ई पिच ते रांदि पिया खेॾनि या उन्हनि जो ई हिकु मसइलो घणे हद ताईं हल पिया कनि। सो तव्हां इन ते जस्ट हिकिड़ो पंहिंजो राय ॾिजो। हाणे मां जीअं ॻाल्हि कई न त असल में छा आहे, जो असांजा जेके रवैया आहिनि या असांजी जेका सम्झ आहे, ठीकु आहे, उन में असां तज़ादनि जी जेका सही परख आहे उहा असां न पिया कंदा आहियूं। जीअं तज़ाद या जेके बि असां मिसाल असां जेकॾहिं ग़ुलाम आहियूं, असां जॾहिं जेकॾहिं पुठिते पियल आहियूं सिंधी माण्हू, सिंध जो माण्हू, त उन उहो जेको बुनियादी तज़ाद आहे, हाणे उन जा मुख़्तलिफ़ पासा हुजनि था। हिकिड़ो उमूमी पासो आहे, बाबा के माण्हू चए थो गुरबत, सॼी गुरबत आहे, सॼी दुनिया में गुरबत आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। हिकिड़ो असांजो कॉमरेड चवंदो, कुझु दोस्तनि नाले त उहे चवंदा आहिनि त बाबा मां तो न्यूयॉर्क में भी रोती है, मां तो हैदराबाद में भी रोती है, मसला तो मां के रोने का है, ठीकु आहे। हाणे मसइलो इहा आहे सिर्फ़ु सवाल जी उमूमियत ॾिसणु, पर सवाल जी हिकिड़ी मखसूसियत त हूंदी आहे न, उन शइ खे बि असांखे ॾिसणो पवंदो। त असांजा हिकिड़ा दोस्त सिर्फ़ु उमूमी शयुनि खे ॾिसंदा आहिनि त बाबा सॼी दुनिया में मसइलो आहे, इन करे बलोचिस्तान बि साॻी ॻाल्हि आहे, सिंध बि साॻी ॻाल्हि आहे, फलस्तीन बि साॻी ॻाल्हि आहे, न्यूयॉर्क बि साॻी ॻाल्हि आहे, जिते किथे तबक़ाती मसइलो आहे। पर लेनिन या असांजे ॻाल्हि कई, असांजा जेके सही जदलियात उस्ताद हुआ उन्हनि इहा ॻाल्हि कई त जेको तबक़ाती तज़ाद ख़ुदि आहे, उमूमी तज़ाद जेको ख़ुदि आहे, उहो हर खिते में पंहिंजे अंदाज़ में पंहिंजो इज़हार कंदो आहे, ऐं उन जे इज़हार में लोकल एक्टर्स शामिल हूंदा आहिनि, लोकल काज़िस बि शामिल हूंदा आहिनि। उनखे जेकॾहिं तव्हां एड्रेस न कंदव त तव्हां हिकिड़ी अहिड़ी तजरीदियत में फासी पवंदव जंहिंसां अवाम जो को तालुक़ कोन हूंदो। फॉर एग्ज़ाम्पल, मां जेकॾहिं अछड़े थर में या थर में या सिंध जे पाणी जे मामले ते पंजाब ते बि न ॻाल्हायां, वॾेरे ते बि न ॻाल्हायां, पीपुल्स पार्टी ते बि न ॻाल्हायां, ऐं आउं सिर्फ़ु इहो ॻाल्हि कयां त यार इहो सॼो पाणी जो मसइलो माहौलियाती मसइलो आहे, ग्लेशियर जिते पिते ॿुधनि था, इहो गिलगित जो साॻियो मसइलो आहे, तबक़ाती साॻियो मसइलो आहे। पोइ त इहा ॻाल्हि ईअं थी वई त वरी मां लोकल एक्टर्स खे किथे न किथे लिकायां पियो, ठीकु आहे। त पोइ कॉन्शियसली पियो कयां मां या अनकॉन्शियसली कयां पियो, मां कंहिंजे नियत ते नथो ॻाल्हायां, पर बेसिकली इन सां पोइ आख़िरी नतीजे में तव्हां उहो ई कमु कयो पिया। ठीकु आहे कामिड, पाण वापसि अचो टॉपिक ते। ॿी आलमी जंग खां पोइ तव्हां ॾिठो त पूरी दुनिया में जेका आहे डीकॉलोनाइज़ेशन शुरू थी, ऐं हिकिड़ो त ख़ुदि जेके बर्तानिया जहिड़ा एम्पायर हुया उन्हनि पंहिंजे अंदरूनी तज़ादनि जे करे कॉलोनीज़ ख़ाली कयूं। ॿियो ख़ुदि अमेरिका पंहिंजे ओभर एशिया में या उन खां पोइ वेंदे अफ्रीका में जेके कॉलोनाइज़र हुया, जेके साम्राजी हुआ, उन्हनि खे ज़ोरी ख़ाली कराया, जेके उते जूं कॉलोनीज़ हुयूं। पोइ तव्हां उन खे कीअं था ॾिसो अमरीकी अमल खे? छा उहो ख़ुदि पंहिंजे असर जे पखेड़ ख़ातिर हो या उन जे पोयां ॿिया के मुफ़ाद हुआ? हाणे ॾिसो, जॾहिं ॿी आलमी जंग खां पहिरियां ताईं, ख़ासि तौर पर जेको ही पहिरीं ॿी आलमी जंग में जॾहिं दुनिया जी रीडिविजन जी ॻाल्हि हले पई, त पहिरियां त अमेरिका इहो कमु कयो त मुनरो डॉक्ट्रिन में 19वीं सदी जे आख़िर ताईं ऐं 20वीं सदी जी शुरूआत ताईं हुन वेस्टर्न हेमिस्फीयर मां यूरोपी ताक़तूं कढी छॾियूं, ऐं पोइ उतां ई जेका वेस्टर्न हेमिस्फीयर यानी साउथ अमेरिका में जेके आज़ादी जूं तहरीकूं हुयूं, इवन सिमन बोलीवार जेको कास्त्रो ऐं शावेज़ जो जेको हीरो आहे, उहो अमेरिका उनखे बि अमेरिका जी सपोर्ट हुई वेनेज़ुएला जे अंदरि, त बाबा तूं भले स्पेनिश सां विड़, ठीकु आहे। त उहो अमेरिका जो चाहे पियो त इहे आज़ादियूं तहरीकूं या इहे जेके शयूं आहिनि घटि में घटि यूरोपियंस खे कढंदियूं त पोइ मां पंहिंजो स्फीयर ऑफ इन्फ्लुएंस ठाहे सघंदुसि, ठीकु आहे। ईअं ई वरी पोइ जॾहिं दुनिया में पहिरीं आलमी जंग ऐं ॿी आलमी जंग लॻी त फॉर्मल जेका सल्तनतूं हुयूं उन जे ख़ात्मे जी अमेरिका ॻाल्हि कई, ऐं सेल्फ डिटर्मिनेशन जी ॻाल्हि मुनरो डॉक्ट्रिन में पहिरियां अमेरिका कई, पर उहा सेल्फ डिटर्मिनेशन फॉर्मल हुई, त बाबा पॉलिटिकली तव्हां कॉलोनीज़ छॾियो, ठीकु आहे। पोइ वरी जॾहिं मार्क्सिस्टनि सेल्फ डिटर्मिनेशन जी ॻाल्हि कई त उहा वरी घणी
जेका डिटेल्स में हुई त सेल्फ डिटर्मिनेशन पॉलिटिकल आज़ादी सां गॾोगॾु क़ौमुनि जी जेका जेको इस्तसाल आहे उनजो ख़ात्मो थियणु घुरिजे। पर इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, सेल्फ डिटर्मिनेशन जी ॻाल्हि या सेल्फ राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन एंड सेसेशन जी ॻाल्हि सिर्फ़ु लेनिन कोन पे कई आहे, उन दौर में मुनरो डॉक्ट्रिन वुडरो विल्सन बि ट्रीटी ऑफ वर्साए जे दौरान पहिरीं आलमी जंग दौरान कई पे त बाबा क़ौमुनि खे या कॉलोनीज़ तां छॾियो। हाणे हुयो ईअं त अमेरिका अॻियां जी सोचे पियो, अॻियां जीअं सोचे पियो त अमेरिका वटि इहो मॉडल हो त हाणे कॉलोनियल मॉडल जेको सिधी बिचकत वारो मॉडल आहे उहो न हली सघंदो दुनिया में। हाणे जेको मॉडल हलंदो उहो मॉडल नए सर जेको आहे इनफॉर्मल एम्पायर वारो या न्यो कॉलोनियलिज्म वारो हलंदो। जिते हिटलर ऐं नाज़िज़म मार खाधी उहा मार ई इहा खाधी त हू अञा ओल्ड टेक्टिक्स ते सोचे रहिया हुआ। त जॾहिं जर्मनी रिप्लेस पियो करणु चाहे बर्तानिया ऐं फ्रांस खे, त हू इहो सोचे पियो त शायदि मां वरी रिकॉलोनाइज़ कंदुसि दुनिया खे हिननि खां छॾाए करे। तंहिं करे नाज़िज़म सां वधीक रेज़िस्टेंस नाज़िज़म फेस कयो। फॉर एग्जाम्पल सोवियत यूनियन खां वेंदे यूक्रेन खां वेंदे ईस्टर्न यूरोप खे हू चवंदो त ही माण्हू ई कोन्हनि, अधु इंसान, इन्हनि खे त मां ग़ुलाम ठाहे रखंदुसि। हिटलर जेको हमलो करे थो सोवियत यूनियन ते, ऐं पोइ बाक़ी दुनिया ते उन बुनियाद ते जो जर्मनी खे रिसोर्सिस खपनि पिया, लैंड मास खपे पियो, ईस्टर्न यूरोप ऐं सोवियत यूनियन जा जेको हुन हमलो कयो इनखे चवंदा आहिनि हिटलर लुडेनडॉर्फ डॉक्ट्रिन। असां इहो लैंड मास हासिल कंदासीं, बाक़ी वरी पोइ उन बुनियाद ते असां फ्रांस ते कब्ज़ो करे चुको, बर्तानिया खे झुकाए करे बाक़ी जेकी दुनिया उन ते वरी वापसि कब्ज़ो कंदासीं, ऐं कब्ज़ो असांजो उन खां ख़तरनाक हूंदो। जापान बि ईअं सोचे पियो, पर उन वक़्तु दुनिया तब्दील थी चुकी हुई, दुनिया जो फीथो वापसि फिरणो कोन हुयो। त हिटलर थोरो ओल्ड अंदाज़ में सोचे पियो, अमेरिका न्यू अंदाज़ में सोचे पियो त हाणे जेकॾहिं इहे यूरोपियंस खां मूंखे इलाइक़ा वापसि वठी पंहिंजी अगरि स्फीयर ऑफ इन्फ्लुएंस पैदा करिणो आहे त मूंखे हाणे न्यू मॉडल ऑफ कॉलोनियलिज्म यानी इदारती ऐं इनफॉर्मल एम्पायर ते सोचणो पवंदो। त उन दौर में अमेरिका इहा ॻाल्हि कई पे, ऐं उन दौर में अमेरिका जी इहा ॻाल्हि इलाही क़ौमूं जेके आहिनि उहे प्रोग्रेसिव सम्झनि पियूं। पर बाद जो जेको अमेरिका जो रोल थियो, अच्छा अमेरिका इहो ॻाल्हि बि कई, पर किथे किथे अमेरिका इनहेरिट बि कयो यूरोपी जंगूं। फॉर एग्जाम्पल जेका अल्जीरिया जी जेका मामला आहिनि या वियतनाम जी जेका जंग हुई, अमेरिका इनहेरिट कई यूरोपियंस खां, ऐं पोइ पाण वञी फाथो उन शइ में। इन दी एंड वरी उन ई ॻाल्हि ते आयो त जेको हुनजो पहिरियों डॉक्ट्रिन हो त कॾहिं बि सिधी जंग या सिधी कॉलोनियलिज्म जेका आहे उहा करण जी ज़रूरत न आहे। ठीकु आहे। ऐं यूरोपियंस आख़िर ताईं माना अल्जीरिया में या अफ्रीका में कॉलोनीज़ छॾियूं कोन पियूं। ठीकु आहे। ऐं जॾहिं सोवियत यूनियन मथे अची वियो त पोइ अमेरिका इन उसूल तां फिरी वियो, पोइ यूरोपियंस खे सपोर्ट करणु शुरू कई। फॉर एग्जाम्पल जेको अमेरिका जो मॉडल हुयो, नओं मॉडल, त बाबा कॉलोनीज़ हाणे न्यो कॉलोनियलिज्म जे थ्रू मां ऑपरेट कराईंदुसि, त इहा ॻाल्हि हुन कई, ऐं इन जे ज़रिए ई अमेरिका कामयाबु वियो त दुनिया खे हिकिड़े नए अंदाज़ में रूल करणु शुरू कयो। पर जॾहिं हेॾा सोवियत यूनियन उभरी वियो त कुझु जेके रहियल कॉलोनीज़ हुयूं उन में अमेरिका यूरोपियंस जी वार खे इनहेरिट कयो ऐं कंटिन्यू कयो। फॉर एग्जाम्पल वियतनाम आहे, या साउथ कोरिया ऐं नॉर्थ कोरिया जो जेको डिवीजन आहे, या अल्जीरिया आहे, या अफ्रीका आहे, छाकाणि जो हुन ॾिठो त इहो तेसिताईं त ठीकु हुयो जेसिताईं यूरोपियंस हुआ। ठीकु आहे। मां इहा ॻाल्हि कई पे त बाबा क़ौमुनि खे आज़ादी ॾियो, हाणे मॉडल इहो न हलंदो सिधी हुकूमत करणु वारो, हाणे मॉडल हलंदो न्यो कॉलोनियलिज्म। पर हाणे जॾहिं सोवियत यूनियन उभरी आयो आहे, उहे कॉलोनियल आज़ादियूं सोवियत यूनियन न वञी रहियूं आहिनि, त उते पोइ अमेरिका खे ज़रूरत पई त हुन सिधा कब्ज़ा बि कया। ठीकु आहे। जंहिंमें तव्हांजो मिसाल ऐं 3-4 ॾेई वियुसि। त इहा मां सम्झां थो त अमेरिका जी जेका आहे न मॉडर्न ज़हीन हिकमत अमली हुई। अमेरिका अॻियां सोचे रहियो हुयो, नाज़ी जेके आहे अञा पोइ टेक्टिक्स ते सोची रहिया, जैपनीज़ पोइ टेक्टिक्स ते सोचे रहिया, त शायदि असां दुनिया खे वरी रिकॉलोनाइज़ करे वेंदासीं, वरी वापसि कब हू इहो तारीख़ जो कलाक न पिया ॾिसनि त हाणे डीकॉलोनाइज़ेशन जे ख़िलाफ़ एॾी वॾी मूवमेंट हली चुकी आहे जो हाणे इहो कलाक वापसि रिवर्स न थींदो। तव्हांजो अॼु मज़मून मिलियो, तारीख़ जो कलाक या घड़ियाल जी ख़ुशबू असां ज़रूरु पढ़ंदासीं। कामरेड, तव्हां सोवियत यूनियन जी ॻाल्हि कई। सोवियत यूनियन ऐं अमेरिका जे विच में हिकिड़ो ताक़त जो या नज़रियाती जेका जंग हुई, उहो जंग घणे अरसे ताईं हली। उहो स्पेस में बि हली, उहो ज़मीन ते बि हली, उहो समुंडनि ते बि हली, उहो मुआशी ताक़त बि हली, सफ़ारती बि हली, पर आख़िर नेठि अमेरिका खटे वियो ऐं सोवियत यूनियन डिसइंटीग्रेट थियो। त उहो खटण जे पोयां जा जेके काज़िस आहिनि उहे कहिड़ा आहिनि? तव्हां मूंखे उमेद आहे तव्हां ईअं न चवंदो त सोवियत यूनियन जा इंटरनल प्रॉब्लम्स हुया, सो उन जा जियोपॉलिटिकल कहिड़ा हुआ फैक्टर्स जंहिंजे करे अमेरिका जेको जंग खटे वियो सोवियत यूनियन खां? मां सम्झां थो त जीअं मां सवेर ॻाल्हि कई न, त जीअं जेके दुनिया जे अंदरि सर्वाइव उहो कंदो आहे जेको एडेप्टेबिलिटी रखंदो आहे, ऐं
जेको नयनि हालतुनि जे मुताबिक़ पंहिंजूं पॉलिसीज़ ठाहींदो आहे उहो ई सर्वाइव कंदो आहे, उहो ई अॻिते वधंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल जीअं असां सोचियोसीं त जीअं असां ॻाल्हि कईसीं त कोलोनियलिज़म वारे दौर में जॾहिं यूरोपियंस विड़ी रहिया या पहिरीं या ॿी आलमी जंग लॻी दुनिया खे रीडिवाइड करण लाइ, त कुझु यूरोपी ताक़तूं अञा पोएं मॉडल ते सोचे रहियूं त असां वरी वापसि रिकॉलोनाइज़ कंदासीं, या जापान पैसिफिक में बि इहो सोचे रहियो त मां वरी रिकॉलोनाइज़ कंदुसि, जंहिंजे करे चाइना ते त हू अञा ओल्ड अंदाज़ में सोचे रहिया, पर उन वक़्तु अमेरिका नए अंदाज़ में सोचे रहियो त हाणे इहो तरीक़ो क्लाक रिवर्स कोन थींदो। अगरि जेकॾहिं मूंखे यूरोपियंस ऐं जैपनीज़ जी जेके टेरिटरीज़ आहिनि उन ते वापसि पंहिंजो कब्ज़ो ऐं पाण खे सुपर पावर ठाहिणो आहे, त मूंखे डिकॉलोनाइज़ेशन खे सपोर्ट करे नए फॉर्म ऑफ रूल जी ॻाल्हि करणी पवंदी। त अमेरिका में एडजस्टेबिलिटी हुई, तॾहिं हू सक्सेसफुल वियो ऐं उन शात्री सां यूरोपियंस खे विड़ायो पाण में, हू तबाह थिया, ऐं पोइ उन्हनि ई जैपनीज़ ऐं यूरोपियंस खे उन वरी खड़ो बि कयो ऐं पंहिंजे अंडर में आणे छॾी। त इहा एडेप्टेबिलिटी हूंदी आहे। ऐं सोवियत यूनियन बि ताक़तवर इन करे थियो जो उहो वरी रेवोल्यूशनरी बुनियादनि ते क़ौमुनि जी आज़ादी जी ॻाल्हि करे कई पई, त हुनजो बि हिकिड़ो नज़रियाती पूरो ब्लॉक ठही वियो। पर बाद में असां ॾिसूं था त घणनि मामलनि में सोवियत यूनियन जेका 50s खां पोइ असां ॾिसूं था, ख़ासि तौर पर क्रोशेव वारे दौर में, त एडेप्टेबिलिटी जेका हुनजी हुई न, उहा ईअं न रही जीअं अमेरिकन्स जी हुई। फॉर एग्ज़ाम्पल इलाहियुनि जॻहियुनि ते जिते सोवियत यूनियन खे इहो सोचणो हुयो त जीअं अमेरिका इंडस्ट्रियल दौर खां पोस्ट इंडस्ट्रियल दौर ॾांहुं वधी रहियो आहे, उन ते ख़र्च करणु घुरिजे, त सोवियत यूनियन अञा जेको आर्म्स रेस में अमेरिका सां लॻल हुयो, जेका उन वक़्तु एतिरी ज़रूरत सोवियत यूनियन खे कोन हुई। यानी तरक़ीअ जो जेको मॉडल हुयो, सोवियत यूनियन पंहिंजो चेंज न कयो हुयो जेको हुनखे चेंज करिणो हो। यानी सोशलिज़म त हुयो, पर सोशलिज़म खे कीअं एडजस्ट कजे पोस्ट वार सिचुएशन में, छो जो जेका वार वारी सिचुएशन हुई उन जे अंदरि जेको आहे सूरत हाल उहा ॿी हुई, पोस्ट वार सिचुएशन ॿी थी वई। वार वारी सिचुएशन में इहो त जस्टिफिकेशन तव्हांखे हुई त बाबा जेको आहे सेंट्रलाइज़ेशन ऑफ पावर जेको आहे उहो ॾाढो ज़रूरी हुयो, डिफेंस ते घणो सोचणु ॾाढो ज़रूरी हो, छो जो वार लाइक सिचुएशन में हो। तव्हां सिविल वार मां निकितव, वार कम्युनिज़म मां निकितव, वरी तव्हां जेको पहिरीं आलमी जंग मां इनकलाब आयो, वरी तव्हां सिविल वार में फाथव, वरी तव्हां जेको आहे नाकाबंदी में फाथव, वरी तव्हां ॿी आलमी जंग में फाथव। इहो पूरो अरसो तव्हां जंग में रहियो। इन में तव्हांजो डिफेंस ते सोचणु, पावर खे कंसंट्रेट करणु पार्टी वटि, ऐं साम्राज्य सां दिफ़ाई तौरु मुक़ाबिलो करणु ॾाढो लाज़मी हुयो। पोस्ट वार सूरत हाल में जॾहिं तव्हां दुनिया जी जेका आहे ॿियो नंबर इकोनॉमी थी वियो ऐं हाणे अहिड़ो को क्लियर एंड प्रेज़ेंट डेंजर कोन हो, लॉन्ग टर्म ज़रूर हुआ, त उन में तव्हां पोइ बि उन आर्म्स रेस खे कंटिन्यू रखियो ऐं पोइ बि उन ई पैराटिम में सोचियो पिए, जॾहिं त तव्हांखे करिणो इहो त तव्हांखे पावर्स खे डिसेंट्रलाइज़ करिणो हुयो, तव्हांखे जेको आहे पोस्ट इंडस्ट्रियल सोसाइटी ॾांहुं कीअं वधिणो उन ते कोशिशि करणी हुई। ऐं अहम शइ इहा हुई त सोवियत यूनियन जी रेवोल्यूशनरी जनरेशन मरी चुकी हुई। 60s ताईं सोवियत यूनियन जी ॿी जनरेशन्स पैदा थियूं जिन इनकलाब कुर्बानियूं कोन ॾिठियूं हुयूं। त उन्हनि खे कीअं असां रीपोलिटिसाइज़ करे सोशलिज़म ते एतमाद ॾियारियूं। जो अमेरिकी जेको माण्हू आहे उहो त कंज़्यूमरिज़म वॾियूं गाॾियूं बि इस्तेमालु करे थो, हाणे जेको सोवियत माण्हू आहे उहो बि चए थो त मूंखे बि अमेरिकी जहिड़ी शइ खपे। पर मसइलो इहो आहे त मुंहिंजो मॉडल ऑफ तरक़ी कीअं मुख़्तलिफ़ आहे, इहो मां सम्झायां नई जनरेशन खे कीअं इहो टास्क सोवियत यूनियन जो हुयो। त नतीजो मां उहा ई ॻाल्हि थो कयां एडेप्टेबिलिटी जो, त तव्हां पास्ट वार सूरत हाल में पाण खे चेंज जॾहिं सोवियत यूनियन न करे सघियो, उनजो हिकिड़ो नतीजो इहो निकितो त सोवियत यूनियन जे अंदरि क्राइसिस पैदा थिया। बाक़ी जेको वॾो जेको मसइलो हुयो उहो इहो ई हो त तव्हां जॾहिं पाण खे चेंज न कयो त उन मां हिकिड़ो वेस्टेड इंट्रस्ट या हिकिड़ो अहिड़ो ब्यूरोक्रेटिक क्लास पैदा थियो जंहिं सेकेंड इकोनॉमी डेवलप करणु शुरू कई। यानी फर्स्ट इकोनॉमी त सोशलिस्ट इकोनॉमी हुई, पर सेकेंड इकोनॉमी हीअं मिसाल हफ़ीज़ आरी सर या मसरूर शाह हिकिड़ी इंडस्ट्री जो मैनेजर आहे ऐं उन मां हुनजी एतिरी पघार आहे, पोइ चोरी करे साइबेरिया में वरी हिकिड़ी नई इंडस्ट्री पंहिंजी प्राइवेट हणी छॾी करप्शन जी इकोनॉमी मां। ठीकु आहे, हाणे हू हफ़ीज़ आरी सर जंहिं इंडस्ट्री जो मैनेजर आहे उहा फर्स्ट इकोनॉमी जी इंडस्ट्री आहे, उहा उन ते हुनजो ध्यानु कोन्हे। हुनजो ध्यानु आहे मुंहिंजी साइबेरिया वारी प्राइवेट इकोनॉमी कीअं हले। नतीजे में फर्स्ट इकोनॉमी आहिस्ते आहिस्ते किरण शुरू थी त पोइ वधीक मुआशी बहरान अचणु शुरू थिया। त चवण जो मुंहिंजो मतिलबु आहे त पोस्ट वार सूरत हाल में सोवियत यूनियन पाण खे एडप्ट न करे सघियो। त हमेशह एडप्टेबिलिटी वॾी मैटर कंदी आहे। जीअं मिसाल चाइना आहे त उन ते अञा डिस्कस पाण कंदासीं। चाइना जो राज़ ई इहो आहे त हुन एडप्टेबिलिटी ॾेखारी पंहिंजी, ठीकु आहे, अॼु बि ॾेखारे थो पियो। मिसाल 2008 में जिते स्टेट कंट्रोल जी ज़रूरत हुई
फर्स्ट वर्ल्ड बट स्टेट कंट्रोल कोन्हे। या कोरोना वायरस में तव्हां ॾिसो त अमेरिका सप्लाई चेन्स में वॾो सफ़र कयो, चाइना न कयो, छो जो हुनजी थोरी एडेप्टेबिलिटी आहे। त पावर्स उहे ई सस्टेन कंदा आहिनि जिन वटि एडेप्टेबिलिटीज़ हूंदियूं आहिनि। कामरेड, सोवियत यूनियन जो जेको हमलो हुयो अफ़गानिस्तान ते, उन्हनि खे कीअं था ॾिसो? उहो ख़ुदि इम्पीरियलिज़म न हुयो, या हिकिड़ो ॿियो तासुर आहे त सोवियत यूनियन जो पाकिस्तान ते अखि हुई या अञा बि हिंदुस्तान ते अखि हुई? तव्हां कीअं था ॾिसो? एग्ज़ैक्टली हुननि जे माइंड में ईअं हो, या अफ़गानिस्तान ते हमले करण जे पोयां हुननि वटि ॿी का थिंकिंग हुई? अफ़गानिस्तान वारे पाकिस्तान ते अखि हुजण वारो त मामिलो जो न आहे। हा, जेतोणीकि इहा ॻाल्हि सही आहे त जियो पॉलिटिकली सामूंडी पासनि वारो जेको मामिलो आहे या गरम पाणी वारो मामिलो आहे, इन जी हिकिड़ी हक़ीक़त मौजूदु आहे। पर मजमूई तौर ते सोवियत यूनियन जो जेको रोल हुयो हिन खिते जे अंदरि, उहो इंडिया सां गॾोगॾु ॿिए जेके हितां जूं जेके क़ौमूं हुयूं उन जे फेवर में हुयो। फॉर एग्ज़ाम्पल जीअं बलोचिस्तान आहे, 73 जे ऑपरेशन खां वेंदे करे, या बांग्लादेश वॉर जे अंदरि बि सोवियत यूनियन जो रोल जेको हो ओतिरो ख़राबु रोल कोन, पॉज़िटिव रोल हुयो। पाकिस्तान जे सां हुनजा तालुकात जेके आहे उहे त सिधा सिधा इन करे ख़राबु आहे जो हू छा पाकिस्तान फ्रंट लाइन स्टेट हुयो सोवियत यूनियन जे ख़िलाफ़, अमेरिकन जी हिकिड़ी पूरी सैटेलाइट जे हवाले सां। जेसिताईं अफ़गानिस्तान जो सुवाल आहे, त अफ़गानिस्तान जे अंदरि इनक़िलाब जी जेका पूरी नेचर, या जेके जिन इनक़िलाब आंदो आहे, इनक़िलाब सोर, उन्हनि जी ख़ुदि जी अंडरस्टैंडिंग ते पाण खे डिस्कस करणो पवंदो त उहा केतिरी सही हुई या केतिरी हुई। आइदर वाकई कू जे ज़रिए हिकिड़े ट्राइबल सोसाइटी खे इनक़िलाबी समाज ठाहे सघिजे थो या न, इहो आहे। छो इनक़िलाब जॾहिं हुन आणे छॾियो, पोइ त हू हिकिड़े ट्रैप में फासी चुका, हू बैक बि कोन पिया वञी सघनि। हुननि जे ख़िलाफ़ ट्राइबल सरदारनि खे जेके बि ट्राइबल सोसाइटी जी कावड़ हुई उनखे पहिरियां पाकिस्तान जे थ्रू यूज़ कयो वियो, ऐं पोइ सोवियत यूनियन लाइ हिकिड़ो ट्रैप विछायो वियो, ऐं पोइ त हिकिड़ी जंहिंखे चइजे न जियो पॉलिटिकल राइवलरी में अची वियो सोवियत यूनियन, त हाणे मूंखे इहो इनक़िलाबी सोर कीअं करे बचाइणो आहे। पर पहिरियां इहा हुई त इहा स्ट्रेटजी केतिरी सही हुई, जेके इनक़िलाबी अंदरि वेठा हुआ, त वाकई इनक़िलाब जेको आहे एतिरो जेको आहे कुझु माण्हुनि जे कूदाता सां रेवोल्यूशन्स करणु सही हुयूं या न हुयूं, या उन जी पॉसिबिलिटी सर्वाइवल जी केतिरी हुई। मां सम्झां थो त इन इहो सिर्फ़ु सोवियत यूनियन जो न, पर ख़ुदि अंदरूनी इनक़िलाब जेको अफ़गानिस्तान जो आहे उन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, उन ते पाण खे ॾिसण जी ज़रूरत आहे। ठीक है कामेड। सोवियत यूनियन टुटो 1951 1991 में, ऐं उन खां पोइ तव्हां ॾिठो त सोल सुपर पावर बणिजी वियो अमेरिका, ऐं 30 सालनि ताईं हुनजी जेका आहे उहा अजारादारी रही, ऐं हुनजी पूरी दुनिया ते कंट्रोल रहियो, ऐं उन में घणा ब्लेंडर्स थिया। सो तव्हां इन 30 सालनि जे जेको अमेरिका जो असर आहे, ताक़त जे इस्तेमाल खे तव्हां कीअं था ॾिसो? थोरा घणो इन ते पंहिंजी राय रखो या पंहिंजी जेको आहे उहो अखि विझो। तो 30 साल जे अंदरि पहिरीं ॻाल्हि त जेको 1991 खां पोइ थियो उहो माना तारीख़ में अनप्रेसिडेंट हुयो, त सिंगल सुपर पावर्स, सिंगल एम्पायर सॼी दुनिया में कराए अर्स ते क़ाइमु थिए, ऐं उनजी फुल स्पेक्ट्रम डोमिनेंस जेका असां चवंदा आहियूं मिलिट्री साइंस में, त स्पेस खां वेंदे, लैंड खां वेंदे, इकोनॉमी खां वेंदे, उनजी हिकिड़ी कल्चर खां वेंदे, उनजी हिकिड़ी फुल स्पेक्ट्रम डोमिनेंस थी वई। ऐं अहिड़ो को बि इलाइक़ो कोन रहियो जेको अमेरिका जे ठाहियल इदारा, उनजा मुआशी डॉलर रिजीम या उनजा जेके मिलिट्री पैक्ट्स आहिनि उन खां ॿाहिरि हुजे। अगरि के ॿाहिरि रहिया त उन्हनि खे वरी रॉग स्टेट चयो वियो, त पोइ वरी रॉग स्टेट्स या उन्हनि खे पनिश कयो वियो, जीअं ईरान आहे या नॉर्थ कोरिया आहे। इवन जेके फार्मर रिपब्लिक्स हुयूं रशिया जूं, या इवन चाइना जेको आहे, उन बि इहो ई सोचियो त हाणे वॾे वॾो जेको सर्वाइवल जो इहो ई तरीक़ो आहे त ख़ामोशी सां इन सिस्टम जो हिसो थींदे पाण खे बचाईंदो हलिजे। त हिकिड़ो कंसेसस पैदा थी वियो दुनिया जे अंदरि, त हाणे सिर्फ़ु इहो ई आहे त अमेरिकन, या जेको अमेरिकन मॉडल आहे इकोनॉमी जो, न्यू लिबरल मॉडल आहे, इहो ई तरक़ी थी वेंदी। माना दुनिया जी पॉलिटिक्स बि सेंट्रिज़म जो शिकार थी वई, त लेफ्ट हुजे या राइट हुजे, ख़ासि तौर इलेक्टोरल मुआज़न ते। तव्हां ॾिसो त लेबर पार्टी जेका लेफ्ट हुई बर्तान में टोनी ब्लेयर जे टाइम में, उहा बि न्यू लिबरल थी वई, यानी हिकिड़ो कंसेसस थी वियो त हाणे तव्हां इन खां ॿाहिरि नथा निकिरी सघो। इहा ई हिकिड़ी दुनिया जी हाणे हक़ीक़त आहे। ऐं दुनिया जी क़ौमुनि जेको आहे, मिसाल तव्हां फ़लस्तीन जो मिसाल वठो, त उन्हनि पोइ इज़राइल सां ॻाल्हाइणु शुरू कयो स्लो कार्ड्स में, त उहा हाणे बसि अमेरिका ई आहे जेको दुनिया जा मसइला हल करे सघे थो, ॿियो को अल्टरनेटिव क़ौमुनि वटि बि न रहियो। ऐं पोइ तव्हां ॾिसो त वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स खे हलाइणो बि हुयो, या जिते ज़रूरत हुई इंटरवेंशन जी, पोइ लाइ हिकिड़ो नओं मॉन्स्टर पैदा कयो वियो, मज़हबी इंतिहा पसंदी जो, वॉर एंड टेरर जो। ठीकु आहे, ऐं उन मॉन्स्टर उहो उन्हनि खितनि में पैदा कयो वियो जेके सभ खां
प्रोग्रेसिव खिता हुआ, जेतोणीकि थर्ड वर्ल्ड जा, मिसाल मुस्लिम दुनिया कॾहिं बि न रही हुई। तव्हां ॾिसो अरब दुनिया, मिडल ईस्ट जेका आहे, उहा पूरी जेका 79 खां पहिरियां ताईं उते या त अरब प्रोग्रेसिव नेशनलिज्म हो या वॾियूं कम्युनिस्ट पार्टियूं हुयूं। सेंट्रल एशिया ईअं न हुयो। पाकिस्तान जे अंदरि बि अहिड़ी का इन लेवल ते सूरत हाल कोन्हे। अफ़गानिस्तान ख़ुदि हिकिड़ी बहितर कंडीशन में हो, पर उहे सभु खिता जेके आहिनि उहे इंतिहा पसंदी जो शिकार थिया ऐं पूरो हिकिड़ो मॉन्स्टर क्रिएट कयो वियो जेको वॉर ऑन टेरर जो। त इहो हिकिड़ो मां सम्झां थो त हिकिड़ो ब्रूटल टाइम्स हुआ, अनप्रेसिडेंट टाइम्स आहे हिस्ट्री में। पर थियो ईअं त हाणे उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेका उहा फुल स्पेक्ट्रम डोमिनेंस आहे उन में क्रैक्स पवणु शुरू थिया आहिनि वर्ल्ड ऑर्डर जे अंदरि। ऐं पोइ तव्हां ॾिसो था तव्हां नया कॉन्फ्लिक्ट्स पैदा थिया आहिनि। ऐं पोइ नयनि कॉन्फ्लिक्ट्स में छो जो मज़लूम माण्हुनि खे कॉन्फ्लिक्ट्स मां या कंसेसस जॾहिं टुटंदो आहे त पोइ ई उन्हनि खे स्पेस मिलंदी आहे। जॾहिं कंसेसस हूंदो, सभु हिक ई पेज ते हूंदा, त पोइ जेके असां अहिड़ा माण्हू हूंदा, जेके अपोज़िंग माण्हू हूंदा या जेके मज़लूम क़ौमूं हूंदियूं, उन्हनि जी त ॻाल्हि केरु ॿुधंदो ई कोन। त हाणे इहो थियो आहे त वरी नए सर जॾहिं कॉन्फ्लिक्ट्स पैदा थियनि था ऐं हुनजो पावर जेको आहे हिकिड़े हथ ते रिसीड थिए पियो, त पोइ वरी तव्हां ॾिसो वरी नए सर हिकिड़ा कॉन्फ्लिक्ट्स पैदा थियनि पिया। ऐं उन कॉन्फ्लिक्ट्स जे नतीजे में क़ौमुनि जा मामला वक़्त तेज़ थियनि पिया ऐं जेके हिननि जूं क्लाइंटल रियासतूं आहिनि उहे बि कमज़ोर थियनि पियूं। पाकिस्तान हुनजो वॾो मिसाल आहे। बिल्कुलु। कामिड, सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ रूस जेको आहे उहो हिकिड़ो मुल्क बणिजी वियो या रिपब्लिक बणिजी वियो आज़ाद। सो तव्हां ॾिठो त रूसी जेके बि हुकुमरान हुआ उहे यूरोपीय यूनियन में शमूलियत जूं ॻाल्हियूं कनि पिया या अमेरिका जे छप्पर हेठि ॻाल्हियूं कनि पिया। पर अमेरिका खे छो भला माना नज़रियाती लाइन टुटण खां पोइ रूस खे ओन छो न कयो इंटरनेशनल पॉलिटिक्स में? पोइ हुनखे रूस में कहिड़ो ख़तरो हो या अॼु मौजूदा वक़्त में रूस में कहिड़ो ख़तरो आहे हुनखे? हीउ ॾाढो सुठो सुवालु आहे। हाणे इन में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो इहो आहे त इन में ख़ुदि अमेरिका जे अंदरि ॿ रहिया आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल जेके रियलिस्ट हुआ, ठीकु आहे, उहो बिज़नेस की हुजे, किसेंजर हुजे या मीरशाइमर हुजे, उहे पहिरें ॾींहं खां इहो चवंदा हुया त इहा पॉलिसी तव्हांजी ग़लति आहे। हाणे छो जो नाटो ठहियो हुयो वारसा पैक्ट जे करे, सोवियत यूनियन जे करे। जॾहिं सोवियत यूनियन ई वियो हलियो त हाणे छा जी ज़रूरत आहे? नाटो जीअं जे नाटो जी ज़रूरत आहे बि सही, त हाणे उनखे पार्टीसन जेको आहे सिक्योरिटी पैक्ट न हुजे, बल्कि कलेक्टिव सिक्योरिटी पैक्ट कयो। इवन इहो पुतिन बि पहिरें दौर में अमेरिका खे चवंदो रहियो त असां नेटो जा मेंबर थियूं था, कलेक्टिव सिक्योरिटी कयो तव्हां। पर अमेरिका उनखे वॉल सां लॻाईंदो आयो ऐं एक्सपेंड कंदो आयो ईस्टर्न जेको आहे फ्रंट जे तरफ़। हाणे उन में जेका अहम शइ हुई उहा इहा हुई त 91 खां पोइ जेका लिबरल जेका अमेरिकन सोच आहे हुई त बाबा हाणे त असां फुल स्पेक्ट्रम डोमिनेंस आहे असांजी, ऐं जेका असांजूं रहियल रियासतूं आहिनि उन्हनि खे असां या त सिफ़ाए था मिटाए छॾींदासीं या असां उनखे लिबरल डेमोक्रेसीज़ कंदासीं बाय फोर्स। इहा जेका अंडरस्टैंडिंग हुई हिकिड़ी, इन जो वॾो हथु आहे रशिया खे वॉल सां हणणु। छाकाणि तव्हां ॾिसो युगोस्लाविया खे तोड़ायो वियो ऐं तोड़ाए करे उते एथनिक वॉर थी, पोइ हुनखे नेटो यूरोपीय यूनियन में शामिलु कयो वियो ऐं कॉन्स्टेंटली उन्हनि खे फोर्स कयो वियो तव्हां लिबरल डेमोक्रेसी थियो, तव्हां मार्केट इकोनॉमिक जेको न्यू लिबरल मार्केट आहे उन में अचो। ठीकु आहे, जेतोणीकि रशिया बि अची वियो, पर रशिया जा हिकिड़ा पिक्यूलर जेके आहिनि पंहिंजूं पंहिंजूं ख़ासियतूं थियनि थियूं न मुल्कनि जूं। पर अमेरिका जो त इहो हाणे कंसेसस हूंदो हिकिड़ी शइ। ॿी शइ इहा आई त अमेरिका इहो सम्झे पियो त जेको मुंहिंजो ताक़त आहे दुनिया में, जेका फुल स्पेक्ट्रम डोमिनेंस आहे, उहा डोमिनेंस आहे ई इन्हनि इदारनि जे करे। उहो नाटो हुजे, उहो IMF हुजे, उहो वर्ल्ड बैंक हुजे। जेकॾहिं आउं इन्हनि खे एक्सपेंड न कंदुसि त पोइ मुंहिंजी ताक़त हूंदी छो? इन करे बि जेको आहे इहे अॼु बि ॿ लॉबीज़ आहिनि अमेरिका अंदरि, जेके हिकिड़ी लॉबी जेके डेमोक्रेट्स आहिनि या लिबरल्स आहिनि, उहे अॼु बि इहो सम्झनि था त अमेरिका खे अञा एक्सपेंड करणु घुरिजे, नाटो खे वधाइणु घुरिजे, IMF वर्ल्ड बैंक खे अञा करणु घुरिजे, अञा मिलिट्री पैक्स ठाहिणु घुरिजनि, पाण खे अञा एक्सपेंड करणु घुरिजे। रियलिस्ट इहो चवंदा त हाणे बाबा तव्हां होश, तॾहिं असां तव्हांखे सम्झायूं पिया, हाणे तव्हांखे सम्झायूं था त तव्हांजा जेके रियल कॉन्फ्लिक्ट्स आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल चाइना सां, उन ते फोकस कयो। तव्हां हरू भरू ड्रैग छो था कयो? जेके कॉन्फ्लिक्ट्स अमेरिका जा आहिनि बि कोन, या अमेरिका खे उन खां विड्रॉ करणु घुरिजे। फॉर एग्ज़ाम्पल रशियन कॉन्फ्लिक्ट आहे, उहो तव्हां हरू भरू जेको आहे पंहिंजो उॾां वधो पिया ऐं उन सां तव्हां डिस्ट्रैक्ट थियो पिया, चाइना ॾाढा डिस्ट्रैक्ट थियो पिया। इहो ई अॼु जेकॾहिं रशिया अमेरिका सां गॾु हुजे, या जीअं रियलिस्ट चवनि पिया त पोइ उन सां दोस्ती कर त अॼु चाइना वधीक आइसोलेटेड हुजे। तव्हां त इहो इनडायरेक्टली चाइना ई मदद पिया कयो, त सभिनी खे भित सां आणी करे सभिनी खे पुश पिया कयो त हू चाइना जा जेको आहे सो हिमायती थियनि। त चवण जो मुंहिंजो मतिलबु इहो आहे त हिन में ॿ लॉबीज़ अमेरिका जे अंदरि आहिनि। हाणे हिकिड़ी लॉबी जेका लिबरल लॉबी आहे, उनजूं ॿ सोचूं आहिनि। हिकिड़ी इहा सोच आहे त अमेरिका जी सॼी ताक़त इदारनि ते आहे,
लिबरल डेमोक्रेसी जे अंदरि आहे, लिबरल इदारनि जे अंदरि आहे, फौजी पैक्स जे अंदरि आहे। इनखे जेतिरो फैलाइणु घुरिजे उहो सुठी ॻाल्हि आहे। जीअं अफ़गानिस्तान में बि आया, इराक में बि आया, कहिड़ी ज़रूरत हुई सद्दाम हुसैन खे इराक में जी पाण वेहण जी? उनजो रिबटल हिननि खे इहो ई थियो त मिडल ईस्ट में हिननि खे नुक़सानु ई पियो, फ़ाइदो कोन पियो। पर हिननि उहो कयो। हाणे इन जे पोयां हिकिड़ी इहा सोच आहे। ॿी सोच मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स जी बि आहे त रशियोफोबिया, जीअं इज़राइली लॉबी आहे न अमेरिका अंदरि, ईअं रशियोफोबिया लॉबी बि आहे अमेरिका अंदरि, जेका उहा अञा क्लासिकल टर्म्स ते सोचे थी पई त असांखे इन कॉन्फ्लिक्ट्स खे वधाइणु घुरिजे, छो जो इन सां असांजो मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स यूरोप में हूंदो आहे। यूरोप असां वटि असांजी मुट्ठी में रहंदो अगरि कॉन्फ्लिक्ट रशिया सां हूंदो त। अगरि रशिया सां कॉन्फ्लिक्ट ख़तमु थींदो त मतां यूरोप रशिया ॾांहुं इंटीग्रेट थी वञे, असांजी जेका अमेरिकी इकठी आहे उहा घटि थिए। इहा जेका लिबरल ऐं रशियोफोबिया जेका लॉबी आहे मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स जी, इहा रशिया जे अंदरि हिते यूरोप में बि कार फर्मा आहे, मिडल ईस्ट अंदरि बि कार फर्मा हुई, अफ़गानिस्तान अंदरि बि कार फर्मा आई। ऐं ॿिए पासे रियलिस्ट आहिनि जेके चवनि पिया त अमेरिका खे हाणे हरू भरू ड्रैग ऐं डिस्ट्रैक्ट थियण जे बजाए हक़ीक़त पसंदाणो थियणु घुरिजे। त हाणे अमेरिका रिसीट पियो थिए, अमेरिका वटि एतिरी सलाहियत कोन्हे जो हर मास ते वेड़े, हाणे हुनखे फोकस थियणु घुरिजे जेके रियल तज़ाद आहे, उहो तज़ाद चाइना सां आहे, ऐं जंहिंजी ट्रंप बि ॻाल्हि करे कंदो रहियो आहे। ठीक है कामिड, चाइना सां कहिड़ो तज़ाद आहे? चाइना ख़ुदि खे चाइना जे उभार में, चाइना जी मुआशी ताक़त जे पोयां अमरीकी कंपनीज़ आहिनि। जॾहिं चाइना रिफॉर्म्स कया, इकोनॉमिकल रिफॉर्म्स कया, त पूरी वेस्ट जूं कंपनीज़ उते आयूं। सो हाणे चाइना मां एग्ज़ैक्टली उनखे डपु कहिड़ो आहे, इख़्तिलाफ़ छा थिए? चाइना सां बुनियादी तौर ते इख़्तिलाफ़ इहो आहे, या चाइना जो जेको कंट्राडिक्शन पैदा थियो आहे अमेरिका सां, उहो इहो ई थियो आहे। इन ते काफ़ी दफ़ा मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते मां ॻाल्हि कई आहे त अमेरिकन्स जेके आहिनि, अक्सर आउं हुन में मिसाल ॾींदो आहियां ट्रूमन जो ऐं किसेंजर जो। त किसेंजर जॾहिं ट्रूमन खां पुछियो त किसेंजर लिखियो आहे हुन किताब में, मां जॾहिं ट्रूमन, मां यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुअसि त ट्रूमन, सदर ट्रूमन लेक्चर ॾियणु आयो, मां हुन खां सवाल पुछियो त अमेरिका जी ताक़त छा में आहे? त ट्रूमन चयो त अमेरिका जी ताक़त इहा आहे त अमेरिका पंहिंजे दुश्मन खे पहिरियां डिफीट कंदो आहे, पोइ ई डिफीट करे पोइ हुनखे पाण भाकुर पाए हुनखे पंहिंजो ई जूनियर पार्टनर करे रखंदो आहे। इहा हुनजी ताक़त आहे। त मिसाल हुन में वॾो मिसाल जेको आहे उहो हुन चयो त जापान ऐं जर्मनी आहे। त असां हुन ते बम किरायो, हुनखे ख़तमु कयोसीं, पोइ उन्हनि खे वरी ठाहे करे पंहिंजो जूनियर पार्टनर करे छॾियोसीं। इहा असांजी रियल ताक़त आहे। त अमेरिका जॾहिं डॉलर रेजीम ठाही ऐं वर्ल्ड ऑर्डर ठाहियो पोस्ट वॉर खां पोइ, त अमेरिका यूरोप खे या ख़ासि तौर पर जर्मनी ऐं जापान खे मार्शल प्लान्स जे ज़रिए कंस्ट्रक्ट कयो वापसि। तव्हां भले तरक़ी कयो, पर हुन ते हिकिड़ा शर्त रखी त तव्हांजी सिक्योरिटी असां संभालींदासीं, ऐं तव्हां कॾहिं बि छेड़खानी असांजे वर्ल्ड ऑर्डर सां न कंदव। बाक़ी तरक़ी तव्हां कयो, छो जो तव्हांजी तरक़ी डॉलर जी तरक़ी हूंदी। अॼु बि जापान वॾा कर्ज़ा ॾींदो आहे अमेरिका खे, अॼु बि जेको आहे सप्लाई चेन्स में वॾी मदद कंदो आहे पंहिंजो अमेरिका जी। ईअं ई जीअं पंहिंजो वेलफेयर रियासतूं आहिनि, स्वीडन, फिनलैंड, ठीकु आहे, इहे इन्हनि ते अमेरिका जो कार्ड कोन्हे, भले तरक़ी कनि, पर उहे उन्हनि खे इहो ज़रूरु चवंदो आहे नेटो तव्हांजी सिक्योरिटी संभालींदो ऐं उनखे तव्हां पैसा ॾींदव। ठीकु आहे, त अमेरिका हिकिड़ो सूबेदार वारो रोल आहे हुनजो, त हू हिकिड़ो ग्लोबल हेजमोन आहे, ऐं हू चए थो मुंहिंजी हेजमोनी हेठि मुंहिंजो जेको आर्किटेक्चर आहे मिलिट्री आइदर फाइनेंशियल, उनजे अंडर भले को तरक़ी करे त पोइ उन ते मुंहिंजो एतिराज़ु कोन्हे, छो जो उनजो फ़ाइदो अमेरिका खे ई पवंदो। फॉर एग्जाम्पल जेकॾहिं तेल जूं कंट्रीज़ 1973 में पेट्रो डॉलर अगरि न्यूयॉर्क जी बैंकुनि में न अचे हा त कॾहिं बि न्यो लिबरलिज़म अमेरिका लागू न करे सघे हा। या पंहिंजो अमेरिका जॾहिं ज़रूरत पवंदी आहे सप्लाई चेन्स जी, त नंढा नंढा मुल्क जेके आहिनि फिलिपाइन, थाईलैंड, सिंगापुर, इन्हनि जे अंदरि अमेरिका जी कंपनीज़ वेंदियूं आहिनि या अमेरिका खे सपोर्ट कंदा आहिनि। त अमेरिका हिन जे ख़िलाफ़ न आहे। चाइना ॾांहुं बि हुन ईअं सोचियो हुयो त मां जॾहिं ओपन कंदुसि मार्केट या चाइना खे वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन में आणींदुसि त चाइना बि अहिड़ो थी वेंदो जो उहो तरक़ी कंदो, ऐं उन जी तरक़ी में इहो थींदो त वॾे में वॾो अॼु बि चाइना जेको आहे अमेरिका जो जेके कर्ज़ु ॾींदड़ आहे, छो जो अमेरिका हुन जो वॾे वॾो मार्केट आहे। अमेरिका जो सोचियो त हीउ जॾहिं मुंहिंजी हुन में ग्लोबलाइज़ेशन में ईंदो त इकोनॉमिक पावर हाउस थींदो, ऐं उहो पावर हाउस मूंखे फ़ाइदो ॾींदो, ऐं हीउ उन इकोनॉमिक तरक़ी खे कॾहिं बि जियो पॉलिटिकल, मिलिट्री ऐं स्ट्रेटेजिक जेको आहे में ट्रांसलेट न कंदो, बेनिफिट्स में ट्रांसलेट न कंदो, हीउ मुंहिंजे वर्ल्ड ऑर्डर जी छेड़खानी न कंदो, हीउ मुंहिंजो जूनियर पार्टनर थी रहंदो, जीअं जापान ऐं जर्मनी हुआ। पर चाइनीज़ जेके आहे उहो अञा हुन खां वधीक अॻियां पिया सोचनि अमेरिकन्स खां, जंहिंखे डेंग शॉपिंग चवंदो त हाइड यूअर टाइम बाइड यूअर कैपेसिटीज़। ठीकु आहे, पंहिंजूं सलाहियतूं लिकाईंदा, टाइम खे बाइड कंदा अचो। ठीकु आहे,
वक़्त जो इंतज़ारु कयो। चाइना कयो वक़्त जो इंतज़ारु 2008 ताईं, ऐं तेसि ताईं इकोनॉमिक पावर हाउस थी वियो। पोइ हुन छा कयो आहे, जो 2008 ऐं ख़ासि कर शी जिनपिंग खां पोइ पंहिंजी मुआशी तरक़ी खे हुन जियोपॉलिटिकल एम्स में ट्रांसलेट करणु शुरू कयो आहे। ख़ासि तौर पर हुन फाइनेंशियल मॉडल जे अंदरि अमेरिकी इकोनॉमिक मॉडल खे चैलेंज करणु शुरू कयो। उन खां पोइ इंडो पैसिफिक में हुन मिलिट्री आर्किटेक्चर खे चैलेंज करणु शुरू कयो, साउथ चाइना सी ऐं ताइवान जे अंदरि। पोइ रियलाइज़ेशन अमेरिका खे थी त हीअ त असां ग़लती करे वरिती, असां हीअ त हिकिड़ो नए क़िस्म जो पावर हो, असां त हिनखे ईअं सम्झो त हीअ बि असांजो जूनियर पार्टनर, ट्रूमन वारी ॻाल्हि जापान जर्मनी थी रहंदो, हीअ त हुनखे ट्रांसलेट पियो थो करे हिकिड़े रियल पावर में। पोइ 2017 में हिननि न्यू सिक्योरिटी पॉलिसी ॾिनी अमेरिका, जंहिंमें हिननि रियलाइज़ कयो त हाणे वारनि टेरर एंड थी चुकी आहे, हाणे असांजो वॾे वॾो जेको अमेरिका जो चैलेंज आहे, फॉरेन पॉलिसी कंसर्न आहे, उहो चाइना एज़ अ रिविजनिस्ट आर राइज़िंग पावर आहे, जेको अमेरिका जे ठाहियल मिलिट्री ऐं इकोनॉमिक आर्किटेक्चर खे चेंज करणु थो चाहे, अमेरिका जे ठाहियल रूल्स ऑफ गेम खे चेंज करणु थो चाहे। छो जो ग्राहम एलिसन हिकिड़े किताब में लिखियो आहे, हार्वर्ड जो अमेरिकन आहे इंटरनेशनल रिलेशन जो प्रोफेसर, त अमेरिका जो चीन सां इहो चीन जो अमेरिका सां इहो मसइलो आहे, त हू चवंदो आहे बाबा रूल्स ऑफ गेम जेके आहिनि न, उन जे अंदरि तव्हां चओ त असां तरक़ी कयूं, पर जेके तव्हां रूल्स ऑफ गेम ठाहिया आहिनि न, जॾहिं तव्हां ठाहिया तॾहिं चाइना हुयो ई कोन। हा हाणे नया रूल्स ऑफ गेम ठाहियो, छो तव्हांजा रूल्स ऑफ गेम त कॉलोनियल दौर जा आहिनि, पोस्ट वार वर्ल्ड वार 2 जा आहिनि, तॾहिं चाइना गुलाम हो। हाणे नया रूल्स ऑफ गेम ठाहियो, हाणे जहिड़ो हिन ते आहे। ठीकु आहे, कामेड आईमेक ठहियो ऐं उन खां पोइ ताज़ो जेको आहे उहो हमास जी जंग लॻी, ऐं आईमेक खे माना सम्झो त मंसूर चवंदो आहे त उहो रेड सी में हुननि ॿोड़े छॾियो। सो आईमेक सिधो जेको आहे उहो चीनी जेको वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव आहे उन जे अगेंस्ट हुयो। सो तव्हांखे नथो लॻे त हिकिड़ो सेकेंड पावर आहे, या जेको बायपोलरिटी दुनिया वधे थी पई, चाइना हिकिड़ो पावर जेको आहे राइज़ थी चुको आहे, ग्लोबल ऑर्डर तब्दील थियण वञे कोन पियो, तब्दील थी चुको आहे। छा ईअं वाक़ई में आहे, या अञा बि अमेरिका जो असर किथे न किथे डोमिनेंट है पूरी दुनिया में? इहा ॻाल्हि सही आहे त एग्ज़िस्टिंग पावर आहे, उहो पोइ हिते अटी रहियो आहे, हुनजी जेका सल्तनत आहे या जेका बि हुनजी हेजमनी आहे, उहा आस्ते आस्ते सीट थी रही आहे, हिकिड़ो राइज़िंग पावर आहे जेको उभरी रहियो आहे। ऐं पोइ जेको आईमेक जो तव्हां मिसाल ॾिनो, त ज़ाहिर आहे उन अटैक जे अंदरि बि इहो वॾो हिकिड़ो अहम पासो हुयो। जीअं हिननि सीपेक खे या वन बेल्ट वन रूट खे मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां डिस्टर्ब कयो आहे, त हुननि बि करे ॾेखारियो हिननि खे त बाबा ईअं तव्हां बि सवलाईअ सां कोन करे वेंदो। त इहा शइ हिकिड़ी इम्पोर्टेंट सिग्नलिंग वई आहे, बाक़ाइदे ट्रैप बि थिया आहिनि अमेरिकी पंहिंजो हिन वॉर जे अंदरि। त इहा शइ सिग्नल करे पई त हाणे जेको आहे उहो राइज़िंग पावर ऐं राइज़िंग नयो ब्लॉक ठहे पियो। पर बायपोलरिटी खे मां हमेशह हिनखे अञा बि एसिमेट्रिक चवंदो आहियां, इक्वल कोन चवंदो आहियां। उन सबबु इहो आहे, जीअं चॉमिस्की मिसाल ॾींदो आहे, त अॼु बि कॉन्फ्लिक्ट जेके आहिनि उहे कोलंबिया ऐं वेनेज़ुएला ऐं अमेरिका जे पाड़े में न, पर ताइवान में ऐं यूक्रेन में ऐं मिडल ईस्ट में पिया था हलनि। यानी हितां तव्हां अंदाज़ो लॻायो त अॼु बि जेको आहे कंहिंजे पाड़े में जंग केरु पियो करे। अॼु बि जेको आहे चाइना जे पाड़े में, रशिया जे पाड़े में, मिडल ईस्ट ईरान जे पाड़े में अमेरिका जंग पियो करे, हू हुनजे पाड़े में वञी कोन पिया छेड़खानी कनि। यानी हू अॼु बि डोमिनेंट आहे, पर ही राइज़िंग आहिनि। हाणे हमेशह ईअं थींदो आहे त जॾहिं डोमिनेंट हूंदो आहे ऐं ॿियो राइज़िंग हूंदो आहे, त उन जा जेकॾहिं पाण में रूल्स ऑफ गेम ते न थींदा आहिनि, त पोइ कॉन्फ्लिक्ट्स वधंदा आहिनि, वॉर्स लॻंदियूं आहिनि। अगरि उनजा जीअं सोवियत यूनियन ऐं अमेरिका हुयो, त उन्हनि क्रोशेफ वारे दौर में रूल्स ऑफ गेम ठाहिया पीसफुल कोएग्जिस्टेंस जे नाले सां, हिकिड़ी म्यूचुअल जेको आहे मेड जी पॉलिसी ॾिनी त बाबा असां हिक ॿिए सां कोन विढ़ंदासीं, असां मुख़्तलिफ़ कोल्ड वॉर्स कंदासीं। अॼु जेको वॾे वॾा रियलिस्ट जेके आहिनि उहे इन ॻाल्हि ते आहिनि त जेकॾहिं अमेरिका ऐं चाइना पंहिंजा रूल्स ऑफ गेम न ठाहिया, त इहा एस्केलेशन वधंदी वेंदी ऐं दुनिया में जेके जंगूं आहिनि उहे अञा तेज़ थींदियूं वेंदियूं। छाकाणि जो पंहिंजो जेको थ्यूसीडाइड्स ट्रैप जो मिसाल ॾींदो आहे ग्राहम एलिसन, थ्यूसीडाइड्स जॾहिं हिस्ट्री लिखी हुई स्पार्टा ऐं एथेंस जी, त स्पार्टा एस्टेब्लिश ताक़त हुयो ऐं एथेंस राइज़िंग ताक़त हुयो। ऐं नतीजे में स्पार्टा खे इहो क़बूल न हो त हीअ राइज़िंग ताक़त वधे, ऐं राइज़िंग ताक़त इन ते हुयो त मां इहे मंझरायां त मां राइज़िंग आहियां। नतीजे में जॾहिं हुन जेको रूल्स ऑफ गेम न ठहियूं, त पिलोपोनेशियन वॉर लॻी, त उनखे हू चवे थो थ्यूसीडाइड्स ट्रैप। पोइ ग्राहम एलिसन हुन ते किताब लिखियो आहे, हुन हू चए थो त इहो थ्यूसीडाइड्स ट्रैप को 15-16 दफ़ा तारीख़ में थियो आहे, को हिकिड़ो दफ़ो कोन थियो आहे। ऐं मोस्ट ऑफ द टाइम्स जंगूं ई दुनिया में लॻियूं आहिनि। कुझु टाइम्स अहिड़ा आहिनि जंहिंमें थ्यूसीडाइड्स ट्रैप अंदरि एस्टेब्लिश ताक़तूं
जेके आहिनि उहे राइज़िंग ताक़तुनि सां के टर्म्स सॉल्व करे वेंदियूं आहिनि। मिसाल जीअं सोवियत यूनियन अमेरिका हिकिड़ो वॾो मिसाल आहे, त उन्हनि कॾहिं बि सिधी जंग न कई। या अमेरिका ऐं बर्तानिया हुयो, त वेस्टर्न हेमिस्फीयर में उन्हनि ॻाल्हि तइ करे वरिती त उहा ठीकु आहे, असां निकिरूं था, असां हिक ॿिए सां न विढ़ंदासीं। पर मोस्टली ईअं थियो आहे त राइज़िंग ऐं एस्टेब्लिश पावर जो जंग या उन शयूं दुनिया जो जंग, त हींअर इहो ॾिसण में अचे पियो हिन जा रूल्स ऑफ गेम ठहनि कोन पिया। ऐं मे बी अॼु जी टॉक पाण पूरी कयूं ऐं कंहिं टे खिते में जंग जेका आहे उहा शुरू थी वई हुजे, पाण खे का एक्सपेक्टेशन न आहे। हींअर अहिड़ी दुनिया वॉलेटाइल सिचुएशन में आहे। एग्जैक्टली ईअं कामिड, तव्हांखां लास्ट क्वेश्चन आहे। असां तस्लीम था कयूं त चाइना राइज़िंग पावर आहे, सो हुन जूं पॉलिसीज़ जेके आहिनि उहे कॉमन ॾांहुं ग़ुलाम कॉमन ॾांहुं कीअं रहंदियूं, अमेरिका खां केतिरो मुख़्तलिफ़ हूंदियूं, हू अमेरिका खां हुनजी थिंकिंग जेका आहे जियो पॉलिटिकली केतिरो डिफरेंस आहे चाइना में, या उम्मीद कहिड़ी कजे? ॾिसो हाणे इम्पोर्टेंट शइ इहा आहे त इहो त अञा बि डिबेट आहे जेको आहे मुख़्तलिफ़ हल्कनि अंदरि, त चाइना खे असां राइज़िंग पावर हू आहे न, त सभु आहिनि ऐं हू पंहिंजो ब्लॉक बि ठाहे पियो, पर छा अञा हुनखे असां साम्राजी जेको आहे ब्लॉक चऊं या न चऊं, इहो डिबेट आहे। पर इन टेक्निकलिटीज़ में मां नथो वञा। मां हिकिड़ी ॻाल्हि खे सम्झां थो त हिन वक़्तु जेको कैपिटलिज़म आहे न, जंहिं क्राइसिस में आहे, त उनखे चाइनीज़ मॉडल वधीक फेवर करे थो, जेको थोरो घणो हुन में कंट्रोल, थोरो घणो जेको आहे हुन में सख़्ती हुजे, अथॉरिटेरियन कैपिटलिज़म हुजे। हाणे लिबरल कैपिटलिज़म जेको आहे, छो जो कैपिटलिज़म पंहिंजो फसाड जेको आहे लिबरलिज़म जो लाहे पियो, जीअं ई कैपिटलिज़म क्राइसिस में वेंदो आहे त उहो अथॉरिटेरियन थींदो आहे। मिसाल आहे मोदी हुन वॾो मिसाल आहे, त कांग्रेस खे कीअं उहो बाईपास करे वियो आहे, छो अथॉरिटेरियनली डील करे थो पंहिंजे मार्केट्स जेके या कैपिटलिज़म खे। चाइनीज़ जेको मॉडल आहे उहो वधीक फेवरेबल आहे। चाइनीज़ जो फैलाव जेको आहे, जेकॾहिं अमेरिकन्स इनफॉर्मल रूल क़ाइमु कयो ऐं पंहिंजो अदारनि जे ज़रिए मिलिटराइज़ेशन कई, त मां सम्झां थो चाइना जो जेको फैलाव आहे उनजे अंदरि हिकिड़ियूं अहम शयूं असांखे हींअर नज़र अचनि थियूं। उहो इहो आहे त चाइना डेट ट्रैप, चाइना अथॉरिटेरियनिज़म खे हिमथाए थो, ऐं चाइना जो हिकिड़ी पॉलिसी आहे त असां सॉवरेनिटी ऑफ द स्टेट्स जेका आहे, यानी जहिड़ी बि रियासत हुजे, जेकॾहिं असांजे फेवर में हूंदी असां हुनखे सपोर्ट कंदासीं। अमेरिका छा कंदो, लिबरल राइट्स जा घटि में घटि फसाड इस्तेमालु कंदो आहे, ह्यूमन राइट्स जो फसाड इस्तेमालु कंदो आहे, घटि घटि में ॻाल्हि कंदो आहे। पर म्यांमार जी जनता हुजे या पाकिस्तान जी फ़ौज हुजे, चाइना लाइ कंसर्न कोन्हे जेसि ताईं हू हुनजे अथॉरिटेरियनिज़म ऐं हुनजे डेट ट्रैप या इकोनॉमिक मॉडल खे अॻिते वधाए थो। त चाइना मां कोन थो सम्झां त को सही हूंदो, अमेरिका खां ब्यूटीफुल हूंदो, बहितर हूंदो। बल्कि हींअर ताईं जेके रिपोर्ट्स असांखे आहिनि, छो जो फ्यूचर वी कांट प्रिडिक्ट इट, त जेके इकोनॉमिक मॉडल्स चाइना नाफ़िज़ कया आहिनि उहे वधीक अथॉरिटेरियन आहिनि, इवन अमेरिकन ऐं यूरोपी कंपनीज़ खां। उन जो मिसाल तव्हां जम्पीर जा पावर, विंड पावर ॾिसो या थरकोल ॾिसो, त इहो पुराणे 17वीं सदी वारा कैदी खणी आया आहिनि थरकोल में, ऐं उन्हनि खां कमु कराइनि था। त चाइनीज़ कैपिटलिज़म विल बी एन अथॉरिटेरियन कैपिटलिज़म, मोर अथॉरिटेरियन देन इवन यूरोपियन कैपिटलिज़म। थैंक यू सो मच कामरेड। जेके बि असांजा ॿुधंदड़ आहिनि उन्हनि ते आउं हिकिड़ी मुंहिंजी नंढड़ी राय थो ॾियां हिन सेशन ते। उहो इहो जो 4 साल मूं पॉलिटिकल साइंस में एतिरो न पढ़ियो इंटरनेशनल रिलेशन्स जे बारे में, या उन जो अंदरि जेके टेक्निकल शयूं आहिनि उहे न पढ़ियूं जेतिरियूं अॼु हिन हिकिड़े सेशन में कामरेड मसरूर शाह खां सिखियूं आहिनि। थैंक यू सो मच कामरेड, टाइम ॾिनो, वक़्तु ॾिनो, तव्हां पंहिंजो एक्सपर्टीज़ ॾिनियूं, ऐं मुस्तक़बिल में इंशाल्लाह गॾिया पिया आहियूं। थैंक यू सो मच। थैंक यू सर।